तेज़ थी वियो आहे, उन खां ख़ौफ़ बि थिए पियो। मुबशिर कीअं आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह सबा मां ठीकु, उमेद आहे अवां सां गॾु असांजा ॾिसंदड़ नाज़रीन बि बिल्कुलु ठीकु हूंदा, हशाश बशाश हूंदा। नई सुबुह नाज़रीन ज़िंदगी जी शुरू थी वई आहे। हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं बाक़ाइदा सिज चढ़ी करे पंहिंजो आगाज़ करे चुको आहे ऐं यकीनन उथंदड़ सुबुह सां गॾु सिज निकिरण सां गॾु जेका शइ तव्हां वटि ईंदी आहे उहा आहियूं मां ऐं असांजी मेज़बान सबा अबड़ो तव्हांजी स्क्रीननि ते ईंदा आहियूं ताकी असीं तव्हांजी सुबुह खे सुठो करे सघूं, बहितर करे सघूं। तव्हांजी जेका निंड मां जाग थियण खां पोइ जेका जी सिचुएशन हूंदी आहे उनखे थोरो एनर्जेटिक करे सघूं, उहे ॻाल्हियूं तव्हां सां कयूं, कुझु पंहिंजा व्यूज़ शेयर कयूं ऐं सोशल मीडिया जे ज़रिए ऐं दीगर कुझु प्लेटफॉर्म्स जे ज़रिए कंहिं न कंहिं तरीक़े सां अवां जा बि व्यूज़ असां वटि पहुची रहिया आहिनि ऐं असांखे मुकम्मल यकीन आहे या तव्हांजा फीडबैक असांखे ॿुधाए रहिया आहिनि त तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾाढो पसंदि करे रहिया आहियो। छो जो हिकु नई थीम आहे, हिकु नओं जॉनरा आहे ऐं मां नथो सम्झां सिंधी मीडिया में को अहिड़ो सिलसिलो प्रोग्राम जो हली रहियो आहे। इन करे आवाज़ टीवी हमेशह हिकु मुनफ़रिद शइ करण जी कोशिशि कंदी आहे ऐं हिन मुनफ़रिद ऐं इनफ़रादियत सां गॾु आवाज़ टीवी अॼु दुबारा तव्हां सां गॾु मौजूदु आहे। मां तमामु ॾिसंदड़ हाज़रीन खे नाज़रीन खे भलीकार चवां थो हिकु दफ़ो ॿीहर मां ऐं सबा अॼु तव्हां सां गॾु रहंदासीं। उमेद आहे त तव्हां बि असां सां गॾु रहंदव। बिल्कुलु सबा जंहिं तरफ़ पॉइंट जो इशारो कयो, जेका ॻाल्हि उन्हनि शुरू कई उहा आहे गर्मी जी। हूअं डीपली त टॉपिक असां डिस्कस कंदासीं, असां वटि मेट्रोलॉजिस्ट बि इन बाबले में ईंदा त असां उन्हनि खां कुझु वधीक राय वठी सघूं। लेकिन गर्मीअ जो हिकिड़ो आम रूटीन हूंदी आहे, उहा हूंदी आहे हर इंसानु कोशिशि कंदो आहे त उहा का नई शइ ट्राए करे गर्मीअ खां बचण जे लाइ, यानी पंहिंजी बॉडी खे थधो रखण जी कोशिशि करे या पंहिंजे बॉडी टेम्परेचर जे अंदरि पाणी जा जेके निमकोल वग़ैरह आहिनि उनखे बिल्कुलु ठीकु रखे। छो जो गर्मी एतिरी वधी वई आहे नाज़रीन ऐं हालिया मौसमियात खाते पारां हीट व्यू बि अलर्ट जारी कयो वियो आहे ऐं हीट व्यू अलर्ट जारी करण खां पोइ मुख़्तलिफ़ सूबनि जूं हुकूमतूं बल्कि ख़सूसी तौर ते हुकूमत सिंध इलाही ज़्यादा एक्टिव थी वई आहे। उन्हनि पंहिंजे इदारनि खे ताक़ीद कई आहे त कराची समेत सिंध जे तमामु शहरनि में जेको आहे हीट व्यू अलर्ट जा कैंप लॻाया वञनि, पाणी जे सबीलनि जा कैंप लॻाया वञनि। पाणीअ जी सबीलनि मां यादि आयो, असां जॾहिं आम तौर ते रस्तनि तां गुज़रंदा आहियूं त असां रोडनि रस्तनि ते हिकु शोबो ॾिसंदा आहियूं, रेडियूं लॻियल हूंदियूं आहिनि जेके असांजा रेडियो बान साथी आहिनि रेड़ा हलाईंदा आहिनि। उहे गर्मीअ जे मौसम में डिफरेंट शयूं ट्राए कंदा आहिनि। कॾहिं असांखे इमली जो शरबत नज़र ईंदो आहे ऐं उन में लिखियलु हूंदो आहे जी गर्मी का तोड़, उर्दू में लिखियलु हूंदो आहे ऐं सिंधी में जेकॾहिं असां चवंदासीं गर्मीअ जो तोड़। कॾहिं असां ॾिसंदा आहियूं तरबूज़ जे शरबत जो लॻियलु हूंदो आहे रेड़ो, कॾहिं वरी ईअं तरीक़े सां डिफरेंट जेको आहे रेड़ा लॻियल हूंदा आहिनि। त हीअ बि ॾिसो हिकिड़ी अलॻि ज़िंदगी आहे। सबा अवां भला ईअं कॾहिं रोड रस्ते ते बीह करे कंहिं रेड़ी वारे वटि कहिड़ो मशरूब ट्राए कयो आहे? बिल्कुलु, ऐं तव्हां जे गर्मीअ जी ॻाल्हि कई ऐं जॾहिं मशरूबात नज़र अची वेंदा आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कई आहे मुबशिर, जॾहिं बि बुख लॻे या उञ लॻे असांखे साइन बोर्ड्स एज़ इट इज़ नज़र ईंदा आहिनि, खाइण पीअण जा मशरूबात नज़र ईंदा आहिनि, असांखे ठेला नज़र ईंदा आहिनि, रेडियो नज़र ईंदियूं आहिनि। उन ते खोड़ सारा जीअं गर्मी जी मौसम थी अचे त रेडियो वारनि जी सीज़न चेंज थी वञे, हू पंहिंजो जेके तिका बोटियूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि, जेके फ्रूट्स आहिनि, उन्हनि जा ठेला छॾे करे वञी वेंदा आहिनि ऐं वञी मशरूबात जा ठेला लॻाईंदा आहिनि। उन्हनि में सेक्रीन वारा शरबत बि आहिनि जेके असीं पीऊं था त असांजो पहिरीं त सुठो लॻंदो आहे, उन टाइम ते ॾाढो सुठो लॻंदो आहे त उन लही वञे, गर्मी खां बचूं पर थोरी देरि खां पोइ शायदि कंहिंजो पेट बि ख़राबु थी वेंदो आहे, गलो बि ख़राबु थी वेंदो आहे ऐं खोड़ सारियूं ॿियूं बीमारियूं आहिनि जेके वकोड़े सघंदियूं आहिनि ऐं सघनि थियूं। ऐं हिन मौसम में अगरि मशरूब मिली वञे, वरी ख़ासि करे असीं जॾहिं कंहिं ठेले खां पीऊं या वरी कंहिं दुकान ते वञूं था त मूंखे लस्सी पीअण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं ख़ासि करे मिठी लस्सी पीअण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं मां कोशिशि कंदी आहियां अगरि गर्मी लॻे त गर्मीअ जे मौसम में अगरि लस्सी पीऊं त वाह वाजी थी वञे। उहा त निंड कराईंदी आहे, पोइ त तव्हां ॿिए को कमु करे ई न सघंदो, उते ई टी थी वेंदो। अच्छा, इहा बि ॻाल्हि आहे त जॾहिं बि मुबशिर कुझु खाऊं पीऊं था गर्मीअ में निंड ऑटोमेटिकली ईंदी आहे, ॼण की असांजो स्विच ऑफ करे छॾियो हुजे। ईअं छा तव्हां सां थींदो आहे? ईअं ई आहे, इन करे मां गर्मीअ में लस्सी मां तॾहिं ई पीअंदो आहियां जॾहिं मूंखे अंदाज़ो हूंदो आहे त हाणे हिन खां पोइ मूंखे को कमकार न आहे करिणो, मूंखे कंहिं कम ते न आहे वञिणो, मुंहिंजी का मीटिंग वग़ैरह अहिड़ी का शेड्यूल न आहे, पोइ मां लस्सीअ जा 2 गिलास पी करे बाक़ाइदा जहिड़ी निंड कंदो आहियां। ईअं लॻंदो आहे त शायदि सभु टेंशन मुंहिंजूं रिलीज़ थी वियूं आहिनि।
वरी असां छो जो छोकिरा आहियूं ऐं बॉइज़ जी ज़िंदगी अहिड़ी हूंदी आहे त रोडनि रस्तनि ते घुमंदे फिरंदे मोटरसाइकिल ते गाॾियुनि ते त मां कोशिशि कंदो आहियां जेकॾहिं को साफ़ सुथरो रेड़ो असांखे नज़र अची वञे त उते को अहिड़ो ख़ासि मशरूब लॻियल आहे तो वो जरूर ट्राई कंदा आहियूं। जी अॼुकल्ह हिंदाणा आयल आहिनि, हिंदाणनि जो शरबत बाक़ाइदा मिले थो, बर्फ़ जे मथां रखियल हूंदा आहिनि त खाओ अची थधा थधा। ऐं ॿियो वरी तव्हां शायदि सभा ट्राई कयो हुजे हिंदाणनि जो शरबत बाक़ाइदा, यानी जामेश्वरी रूह अफ़ज़ा ठाहे करे उन जे अंदरि हिंदाणा कटे करे उन जा जंक्स ॾिना आहिनि त उहो जॾहिं शरबत सां गॾु तव्हांखे उहो हिंदाणनि जा दाणा जॾहिं तव्हांखे खाइण में महसूसु थींदा आहिनि त मां सम्झां थो तव्हांजी कलाक पूरो गर्मी त बिल्कुलु वई फिनिश थी वई। त तव्हां यकीनन ट्राई कजो जॾहिं तव्हां मां ज़रूर ट्राई कंदमि, मां इहो ट्राई न कयो आहे ऐं मुबशिर जे चवण ते इहो ज़रूर ट्राई कंदासीं। अच्छा तव्हां बि लीमू पानी ज़रूर ट्राई कयो हूंदो, इन हर ॿियो ठेलो असां गैरबी रेड़ी लीमू पानी जी मिलंदी आहे जिते लीमा रखियल आहिनि, बर्फ़ ऐं कारो लूणु कारा मिर्च उन में जॾहिं विझी करे असांखे ॾियनि था त वाकई कलाक न 2 कलाक बि असांजा गर्मी में गुज़री वञनि था। अच्छा इन सां ॿिया बि खोड़ सारा तरीक़ा आहिनि। असीं त इहे ॿाहिरि ॾिसूं था घुमूं फिरूं था त निकिरूं था त असांखे उञ लॻे थी त कुझु पी वठूं, पर असीं पंहिंजे ॿारनि खे कीअं बचायूं जेका गर्मी जी मौसम आहे। स्कूल में ज़ाहिर एसी न आहे, कुझु स्कूल फैसिलिटेट न आहिनि, यानी कि उन्हनि में सफोकेशन थी वञे थी, हवा अचण वञण जूं के अहिड़ियूं दरियूं रोशनदान कुझु बि न आहिनि, त असीं पंहिंजे ॿारनि खे इन खां कीअं महफ़ूज़ गर्मी खां रखी सघूं था। मेन ॻाल्हि इहा आहे त असीं उन्हनि खे कैल्सी ठाहे ॾियूं, कैल्सी ठाहे पीआरियूं। अगरि न त जेको असीं उन्हनि खे पाणी जी बॉटल ॾियूं था या थर्मास ॾियूं था उन्हनि में तव्हां निमकोल ठाहे पंहिंजे ॿार खे ॾियो त जीअं उहे डिहाइड्रेट रहनि, हुननि जी जेकी नमकियात आहे उहा ख़तमु न थिए, असांजो ॿार जॾहिं स्कूल खां मोटे त एक्टिव हुजे, सुस्त न हुजे। मुबशिर छा चवंदो? बिल्कुलु इहे ई आहे, ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखणु ज़रूरी आहे ऐं गर्मीअ जे मौसम में असां ॾिसंदा आहियूं ॿार खेॾण कुॾण में पंहिंजो केयर न कंदा आहिनि त यकीनन जेके वॾा माण्हू आहिनि घर जा उन जी ज़िमेदारी ठहंदी आहे। ॿार जेके आहिनि पाणी घटि करे छॾींदा आहिनि, खेॾण कुॾण में एतिरा मसरूफ़ हूंदा आहिनि, पाणीअ जे करे पोइ उन्हनि खे डिहाइड्रेशन थी वेंदी आहे। पोइ डिहाइड्रेशन जी वजह सां तव्हां ॾिठो हूंदो तव्हांजे घर जा ॿार बीमार थी वेंदा आहिनि, उन्हनि खे डिफरेंट बीमारियूं थींदियूं आहिनि। पाणीअ जो जॾहिं मिक़दारु बॉडी जे अंदरि घटि थी वञे त पोइ शयूं डिस्टर्ब थी वेंदियूं आहिनि, पोइ डिहाइड्रेशन जी वजह सां चकर बि ईंदा आहिनि, वॉमिटिंग बि ईंदी आहे ऐं ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि जेके फेस करणा पवंदा आहिनि। त जेके असांजूं माइरूं भेनरूं ॾिसनि थियूं पियूं अव्हांजे घर में जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि जो केयर कयो, उन्हनि खे हर अधु कलाक खां पोइ पाणी पीआरियो। जेकॾहिं उहो ॿारु पाणी नथो पीए त उन में को ग्लूकोस मिक्स करे, को निमकोल वग़ैरह मिक्स करे उन्हनि खे पीआरियो ताकी उन्हनि जो मिक़दारु सही रहे। अच्छा हिकिड़ो आम तौर ते ॾिठो वियो आहे अक्सर माण्हू पाणी थोरो घटि पीअंदा आहिनि, यानी मां पंहिंजी ॻाल्हि कयां त पाणी अलाए छो मतिलबु मां बसि वक़्तु ज़रूरत हूंदी आहे त पीअंदो आहे, न त न, इहा त ग़लति ॻाल्हि आहे। त उन में डॉक्टर्स इहो चवंदा आहिनि त तव्हां पाणीअ जे अंदरि लीमो वग़ैरह मिक्स करे ऐं ककड़ी ऐं खीरो वग़ैरह मिक्स करे तव्हां पाणी पीओ ताकी तव्हां घटि पाणी बि उन जी जेका मिक़दार हूंदी पोइ ज़्यादा असरु कंदी। बिल्कुलु इहो सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। अच्छा इहा ॻाल्हि मां तव्हांजी ज़रूरु कंप्लीट बि कंदमि ऐं इन पाणीअ खे जेको ठाहे पीअंदो आहे ऐं पंहिंजे अॻियां बॉटल्स इहे रखंदो आहे, इन में अगरि तव्हां मिंट जा पता विझी छॾियो था इहे अञा वधीक बहितर आहिनि, छो त तव्हांखे इहे गर्मी नथा लॻण ॾियनि। इन ई पाणीअ खे तव्हां बार बार यूज़ कंदा रहंदव ऐं इहे थोरा खाईंदा बि रहंदव। जीअं असीं खीरो खाऊं था हिन मौसम में, ककड़ी खाऊं था या वरी वाटरमेलन जो इस्तेमालु कयूं था जेको असांजी बॉडी में पाणी ख़तमु थो थींदो वञे, उन जी मिक़दार पूरी थी वेंदी। मुबशिर हा बिल्कुलु ईअं ई आहे, डॉक्टर्स बि इहो रिकमेंड कंदा आहिनि ऐं इहो भलो बि आहे। मां त हींअर कोशिशि कयां थो पियो छो जो मां हाणे जॾहिं आयमि असांजो जेको मेकअप आर्टिस्ट आहे उहो चए पियो त तव्हांजी अखियुनि जे मथां डार्क सर्कल ज़्यादा अची विया आहिनि, उनजी वजह इहा ई आहे त निंड जी कमी आहे ऐं ॿियो वरी पाणीअ जी कमी आहे। त हाणे मां बि कोशिशि कयां थो, मुंहिंजी अमड़ यकीन ॾिसंदी पई हूंदी, उहा हींअर घर में कॉमेंट्स कंदी हूंदी त मां पोयां पेजी तोखे पाणी पीआरींदी आहियां, लेकिन हाणे तूं टीवी ते वेही करे वॾो फ़क़ीर थो ठहे। त बहरहाल असांखे ज़िंदगी में इहे तब्दीलियूं आणणु घुरिजनि। अच्छा मुबशिर हिकिड़ी ॿी ॻाल्हि, गर्मीअ खां बचण लाइ हिकिड़ो ॿियो जेको अॼु असांखे फॉर्मूलो ख़बर पियो आहे उहो मां नाज़रीन सां ज़रूरु शेयर कंदमि। इहा हिकिड़ी राज़ जी बि ॻाल्हि आहे ऐं मुबशिर नाज़रीन खे बि ख़बर पए त
वार कटराइण बि गर्मीअ खां बचण जो हिकिड़ो तरीक़ो आहे जेको अॼु अली असांजो जेको कैमरामैन आहे उहो वार 2 सालनि खां 2 महीननि खां न नाज़रीन तव्हां ॿीहर ॿुधो त 2 सालनि खां न पियो कटराए डॉक्टर ॾे वियो बीमार हुयो तमामु घणो ऐं कमज़ोर बि आहे तव्हां ख़बर आहे जॾहिं डॉक्टर ॾे वियो हिकु दफ़ो वरी डॉक्टर हुनखे वापसि कयो ऐं हुनखे ॿीहर जॾहिं हू डॉक्टर ॾे वियो चई मां सही न पियो थियां त हुन डॉक्टर हुनखे सजेस्ट कयो वञो प्लीज़ पहिरियां पंहिंजा वार कटाए अचो गर्मी खां बचो पोइ तव्हां पाण सही थी वेंदा ईअं ई थियो बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे तव्हांखे ख़बर हूंदी ऑफिस में असां हुनखे ईअं चिड़ाईंदा हुआसीं त तुंहिंजा नाई हड़ताल ते हलिया विया आहिनि जेके वेही करे तुंहिंजा वार ई नथा कटाइनि लेकिन असां हुन डॉक्टर खे बि ख़राज तहसीन पेश कयूं सलाम पेश कयूं था बिल्कुलु असांजे साथीअ खे रिकमेंड कयो ऐं हुनखे कन्विंस कयो त अली साहब तव्हां पंहिंजा वार कटरायो ताकी तव्हांजी हेल्थ बहितर थिए ऐं गर्मीअ में तव्हां पंहिंजी केयर ऑफ करे सघो त उम्मीद आहे त हाणे पंहिंजी टेकर जेको आहे ईअं ई तरीक़े सां कंदा रहंदा। अच्छा मां हैरान थियमि त ॾिसो हूअं बि असां छोकिरनि जा त वार वॾा आहिनि हाणे असीं कीअं थियूं कटराए सघूं असीं पोइ हुननि खे फोल्ड करे हिकिड़ो चूड़ो करे मथे करे छॾींदा आहियूं सो वार तंग कंदा आहिनि बिल्कुलु ईअं ई आहे ॾाढा वार तंग कंदा आहिनि बल्कि मूंखे यादि अचे पियो हाणे 2 ॾींहं पहिरियां ई असांजे घर में नंढो भाइटियो हुआ उहो नाईअनि खां डिॼंदा आहिनि ॿार तव्हांखे ख़बर ई आहे इलाही ज़्यादा रोईंदा आहिनि पोइ असां वरी बिस्मिल्लाह करे हजम जो सिलसिलो उन्हनि खे न खणी वियासीं हजम ॾांहुं पोइ मां वरी उहा घर में ई मशीन खणी करे ऐं जॾहिं उहो सुतो पियो त असां बिस्मिल्लाह करे हुनजा वार सफ़ा ख़तमु करे छॾिया राब्तो करे था सघो नाज़रीन हिन खां अलावा जेको आहे ताकी कुझु मामिलो असांजो बहितर थी सघे सफ़ा तव्हांजे घर में ॿार आहिनि त तव्हां ज़रूरु मूंखे घुराइजो ऐं मां बग़ैर ॿारनि खे रुवाईंदे जेको आहे इहो कमु करे थो सघां मूंखे ॾाढो खिलायो था तव्हां मॉर्निंग में हाणे ॾिसो मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा था अचनि मां एॾो खिली आहियां मुबशिर जी ॻाल्हियुनि ते मुबशिर खे इहो बि कमु ईंदो आहे हूअं मल्टी टैलेंटेड हुजणु खपनि छोकिरा अगरि हिकिड़ो कमु नथो अचे त ॿियो कमु नथो अचे घर जा बि ईअं आम मामूली कम जेके गर्मी में असीं औरतूं न करे सघंदा आहियूं फॉर एग्जाम्पल असांजी दिलि कंदी आहे त असांखे कोई चांहि त ठाहे ॾे एटलीस्ट सुबुह चांहि पीती आहे शाम जो हाणे गर्मी आहे किचन में कीअं वञूं त छोकिरा ई असांखे खणी चांहि ठाहे ॾियनि त छा थी वेंदो हा बिल्कुलु थी थो सघे तव्हां ॿुधायो गर्मीअ में गोला गंडा बि अक्सर उतां घटिजनि छोकिरियूं वॾो शौक़ सां खाईंदियूं आहिनि इन जो छा जेको बर्फ़ जो संग हूंदो आहे ॾाढो गोला गंडा इहो जेको बर्फ़ जो गोलो आहे इहो खाईंदा आहियूं वरी हुन में कलर्स जेके मिक्स थींदा आहिनि इहा त नंढे हूंदे जी आदत आहे न असीं कीअं था कढी सघूं मुबशिर इहा त स्कूल लाइफ जी आदत आहे तव्हां में न आहे छा बिल्कुलु असां जॾहिं नंढा हुयासीं तॾहिं त शौक़ सां खाईंदा हुयासीं ऐं पोइ घर खां पादर बि खाईंदा हुया छो जो अक्सर औकात बर्फ़ खाइण खां मना कयो वेंदो आहे ज़ुकाम जी वजह सां नज़ले जी वजह सां वरी जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त जॾहिं बि रेड़ी वारो ईंदो हो त असांखे लाज़मी खपंदो असां घरां रोई करे ख़र्ची वठी करे उहो जेको आहे बर्फ़ जो संग वठंदा हुआसीं त हाणे वरी जेके असांजा घर जा ॿार खाईंदा आहिनि पोइ असां बि वरी हुन जो रिमांड वठंदा आहियूं खाईंदा आहियूं अच्छा मां ॿारनि जी अक्सर शइ खाईंदी आहियां अच्छा हुननि जूं टॉफीज़ हुजनि बंटीज़ हुजनि ॾाढी सुठियूं लॻंदियूं आहिनि कॾहिं ट्राई कजो ॿारनि जूं जेली हुन खां खसे करे खाओ थोरी हुन खां खणी चोरी करे खाओ ॾाढो मज़ो ईंदो आहे ॿारनि जी शइ खाइण में वरी जीअं हीअ सीज़न चेंज थी आहे जीअं असीं सीज़न जूं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं त कुल्फियूं ऐं ॿियो घणो कुझु मार्केट में अची वियो आहे ईअं हिकिड़ी ॿी कुल्फी आहे जेकी रैपर में मिलंदी आहे ऐं मल्टी शेड में हूंदी आहे उहा बि ट्राई करणु ॾाढी ईअं आहे बिल्कुलु नाज़रीन ट्राई करण जी ज़रूरत आहे गर्मीअ जो मौसम आहे ऐं गर्मीअ में इहे थधियूं शयूं ट्राई कयो ताकी ज़िंदगी रंगनि सां गॾु भरियल हुजे असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो असीं वापसि अचूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन वेलकम हिकु दफ़ो ॿीहर असां सभिनी खे भली ॻाल्हि चऊं था दिस मॉर्निंग विथ आवाज़ में मां मुबशिर हुसैन ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे सबा अबड़ो जेके अवां सां हाल वहिवाल ऐं डिफरेंट उनवाननि ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ब्रेक खां पहिरियां असां गर्मी ऐं गर्मीअ जे तोड़ जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं यानी ऊन्हारे जे अंदरि कहिड़ा मशरूबात इस्तेमालु कजनि त यकीननि अवां बि पंहिंजे घर में वेही करे पाण में हिक ॿिए खे राय ॾींदा हूंदो त यार अॼु जी गर्मीअ में अॼोके ॾींहं में फलाणो शरबत ठाहे था वठूं फलाणो शरबत ठाहे था वठूं ईअं ई सिंध जे अंदरि जॾहिं गर्मी वधंदी आहे त अक्सर औकात माण्हू सभा सिंध जे अंदरि थाधल वग़ैरह खे ज़्यादा प्रिफर घणो पीअंदा आहिनि ऐं वरी असीं चांहि बंदि करे छॾींदा आहियूं पर मॉर्निंग हुजे चांहि न हुजे बिल्कुलु इहा ई पोइ इहा ज़्यादती थी वेंदी ईअं ई आहे जॾहिं ब्रेक खां पहिरियां असां तव्हां सां डिस्कस करे रहिया हुआसीं यकीननि असां वटि चांहि न हुई त असांखे बि मज़ो न पियो अचे जॾहिं ब्रेक ते वियासीं त बाक़ाइदा गरमा गरम चांहि असांजी तयारु थी वई आहे यकीननि तव्हांजे बि पंहिंजनि दस्तरख़्वाननि ते चांहियूं ऐं नाश्ते जा सामान पिया हूंदा
तव्हां उन्हनि खे इंजॉय कंदे असांजा प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हां असां सां गॾु कनेक्ट रहिजो। हाणे गर्मीअ जे हवाले सां छो जो असांजो मौज़ू हले पियो त इन हवाले सां यकीन सिर्फ़ु मां ई सबा तव्हां सां ॻाल्हियूं न कंदासीं। तव्हां ॾिसंदा आहियो रोज़ असीं को न को एक्सपर्ट को न को ॿियो महिमान असां पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं ताकी हू बि तव्हांखे गाइड करे सघे ऐं तव्हांखे ॿुधाए सघे। अॼु जे प्रोग्राम में असां वटि हिन सेगमेंट में मौजूदु आहिनि डिप्टी डायरेक्टर मेट्रोलॉजिस्ट आहिनि अंजुम नज़ीर साहिबु जिन असांखे टाइम ॾिनो आहे। आवाज़ टीवी जे हिन प्रोग्राम खे असीं उन्हनि खे भलीकार चऊं था ऐं उन्हनि जा थोरा हितां आहियूं जिन पंहिंजी मसरूफ़ियात मां टाइम कढियो। अंजुम नज़ीर साहब, उम्मीद है आप खैरियत से होंगे। सर गर्मी वगैरह आप भी यकीनन बहुत सारी बर्दाश्त कर रहे होंगे। हाँ जी, बहुत शुक्रिया। यकीनन गर्मी का मौसम है तो गर्मी तो बर्दाश्त करनी है। अंजुम नज़ीर साहब, ज्यादा गर्मी पड़ रही है इसी सीजन में, अभी से ही हम इतनी ज्यादा गर्मी देख रहे हैं। हीट वेव आगे कितने और ज्यादा स्ट्रॉन्ग हो सकते हैं, क्या कहेंगे आप? देखें, अभी तो मई का स्टार्ट है तो हमने थोड़ा सा टेम्परेचर में राइजिंग ट्रेंड देखा। 47 तक हमने 46-47 तक हैदराबाद में भी देख लिया। तो हम अभी 2 दिन का सब्सिडेशन है, टेम्परेचर अपने नॉर्मल पे रहेंगे। नॉर्मल का कहने का मकसद मेरा ये होता है कि जो सिंध के जो अक्सर शहर हैं उनका जो एवरेज है इस दौरान मई में वो तकरीबन 42 से 44 के दरमियान में होता है। तो यही टेम्परेचर रहने वाले हैं आइंदा 2 रोज के दौरान। ताहम 7 तारीख से एक फिर तकरीबन प्रोलॉन्ग हीट वेव सिंध में आती हुई नजर आ रही है, जिसमें तकरीबन बहुत सारे शहरों में दर्जे हरारत जो है वो 50 के करीब भी पहुंच जाएगा। स्पेशली दादू, कंबर, लाड़काना के गिरदोनवा के इलाके में उम्मीद की जा रही है कि 11 तारीख को ये दर्जे हरारत 50 के आसपास पहुंच जाएंगे और इसके बाद बल्कि इससे पहले 10 तारीख को भी 48-49 हो सकते हैं और ये सिलसिला फिर थोड़ा सा मजीद जनूब की जानिब आएगा। और तवक्को इस बात की है कि बदीन और इसके गिरदोनवा के इलाकों में भी हमें कोई 49-50 का दर्जे हरारत देखने को मिलेगा 13 तारीख को। तो ये गर्मी जो है तकरीबन 18-19 तारीख तक प्रोलॉन्ग करेगी सिंध भर के अंदर, जिसमें हमारे जो दर्जे हरारत हैं वो 44 से लेकर 50 तक रहेंगे। इसमें जो हमारी साउथ वेस्टर्न कोस्टल बेल्ट है जिसमें कराची इंक्लूड है, वहाँ टेम्परेचर इतने ज्यादा नहीं होंगे। सही। ओके अंजुम नज़ीर साहब, आपकी तो बात सुन के हमें अभी से ही गर्मी महसूस होने लगी है और जितना टेम्परेचर आपने बताया है, तो आप हमारे नाज़रीन को ये बताइएगा ये जो इतनी ज़्यादा गर्मी पड़ेगी, ये हीट वेव कितना ख़तरनाक साबित हो सकता है हमारे लोगों के लिए, उसमें एहतियाती तदबीर क्या करने की ज़रूरत है? देखिए, हीट वेव जो हमारी प्लेन एरिया की हीट वेव होती है उसमें जो एक खासियत सिर्फ ये होती है कि उसमें नमी का तनासुब कम होता है। हम जब गर्मी में निकलते हैं हमें लू महसूस होती है, लेकिन उस तरह सफोकेशन नहीं होती। अगर हम थोड़े से साए में आ जाए तो कदरे बेहतरी होती है, जैसा कि हमने 2015 में कराची में देखा था कि जो कोस्टल बेल्ट है वहां पर अगर इतने ज्यादा टेम्परेचर हो जाए और नमी का तनासुब ज्यादा हो जाता है तो वो ज्यादा खतरनाक हो जाती है। जबकि प्लेन एरिया में जब हमारे पास इस किस्म के दर्जे हरारत होते हैं तो नमी का तनासुब हमारे पास 20% के आसपास होता है, तो उसकी वजह से लू तो जरूर होती है, यानी कि गर्मी अपनी शिद्दत लाजमी दिखाती है लेकिन सफोकेशन डेवलप नहीं होती। इसका सिंपल सा इलाज है और जो हमारे बड़े बुजुर्ग भी करते रहे हैं कि मैं आपको एक इस्तेलाह बताता हूँ कि अगर आपने घर से बाहर निकलना है तो थोड़ी सी इंग्लिश में बताऊंगा। एक होती है प्री हाइड्रेशन, एक होती है हाइड्रेशन, एक होती है पोस्ट हाइड्रेशन। प्री हाइड्रेशन का मतलब ये है कि अगर आप घर से बाहर निकलने लगे हैं तो पानी का अच्छा। ठीक जी अंजुम नज़ीर साहब, आई थिंक सिग्नल जो मसलो आहे। जी जेतिरो सिलसिलो वधी रहियो आहे सबा, मां त हक़ीक़त में इन ॻाल्हि सां गर्मी महसूस कयां थो। एसी जो टेम्परेचर भी असां वधायूं था। नाज़रीन अभी ॿुधी रहिया आहियो, बुनियादी तौर ते इन तमाम शयुनि में हीट वेव करने की ज़रूरत है। अंजुम नज़ीर साहब, आप हमारे साथ मौजूद हैं, तो हमें ये बताइएगा कि कराची में क्या वजह है कि गर्मी और नमी का तनासुब दोनों एक साथ बढ़ते हैं?
अंजुम नज़ीर साहब जन जी शायद लाइन ड्रॉप थी वई आहे, नेटवर्क जो इशू आहे। अञा त पुछणो हुयो अंजुम नज़ीर साहब जन खां त कराची में छा असीं ॾिसी सघंदासीं अॻियां हली बरसात, या आहे का प्रेडिक्शन बरसात जी या नाहे? अल्लाह करे मींहुं वसी पए। इलाही बिल्कुलु ईअं ई आहे। मौसमियात खाते पारां बुनियादी तौर ते 2 अलर्ट जारी कया विया आहिनि नाज़रीन। हिकु हीट वेव जो आहे जेको सिंध जे मैदानी इलाइक़नि में, विचोले इलाइक़नि में आहे, लाड़कानो, कंबर, शहदादकोट, नवाबशाह, जैकबाबाद जेके बुधा रहे हो। अंजुम नज़ीर साहब, हमें ये बताइएगा कि कराची में क्या वजह है कि गर्मी और नमी का तनासुब जो है वो एक साथ हमें बढ़ता हुआ नजर आता है? अच्छा देखिए, एक बात ध्यान में रखिएगा कि कराची में जब दर्जा हरारत 40 क्रॉस करता है मोस्टली, तो नमी का तनासुब कम हो जाता है। उसकी वजह यह है कि इतना ज्यादा दर्जा हरारत कराची में उस वक्त होता है जब आपके पास नॉर्थ वेस्ट, शुमाल मगरिब या शुमाल मशरिक से खुश्क हवाएं आती हैं। जब समंदर की हवा चलती है तो कराची का दर्जा हरारत 38 तक जाता है, लेकिन उसमें नमी का तनासुब ज्यादा होता है क्योंकि समुद्री हवाएं होती हैं, वो अपने साथ नमी लेकर आती हैं, तो महसूस किया जाने वाला दर्जा हरारत एक्चुअल टेम्परेचर से 5 से 6 डिग्री ज्यादा हो जाता है, जिसकी वजह से सफोकेशन भी हो जाती है। अगर आप हवा ना चले तो आपको सांस लेने में भी ज्यादा दुश्वारी होती है। सही। अंजुम नज़ीर साहब, क्या कराची में प्रेडिक्शन है बरसात की आगे चल के? मई महीने में नहीं तो आगे हम कुछ देख सकते हैं बरसात? देखिए, मई और जून के दौरान कराची समेत पूरे सिंध में जो बारिश होती है वो इंतहाई कम होती है। सिर्फ एक सिलसिला होता है कि अगर मई के आखिर में या जून के आगाज में कोई समंदर में एक्टिविटी हो, कोई समुद्री तूफान बन रहा हो, तो उसके इम्पैक्ट में बारिश हो जाती है। तो फिल वक्त तो ऐसी कोई सिचुएशन अभी नजर नहीं आ रही, क्योंकि ये कहना अभी बहुत कबलस वक्त होगा कि मई के आखिर या जून में कोई तूफान अगर बनता है तो हम ये कह सकते हैं कि सिंध के साहिल इलाकों में कुछ ना कुछ बारिश हो सकती है। ठीक है। अंजुम नज़ीर साहब, मैं ये पूछना चाहूँगा, हमारे नाजरीन को भी बताइएगा, ये जितने भी मौसमियात महकमा मौसमियात की जानिब से अलर्ट जारी किए जाते हैं, बारिशें वगैरह, ये किस तरीके से काम करता है? इसके लिए कौन से टूल्स इस्तेमाल किए जाते हैं? कौन सी सैटेलाइट वगैरह से आप ये सारी रहनुमाई लेते हैं? देखिए, सैटेलाइट एक टूल होता है जो कि ऑब्जर्वेशन बताता है आपको। हम क्या करते हैं, हम पूरे ग्लोब का डाटा उसको हम कलेक्ट करते हैं, उसके बाद उसको हाई परफॉर्मेंस जो कंप्यूटिंग फैसिलिटी होती है उसमें उसको रन करते हैं। उसके बाद जो है अपने रीजन के हिसाब से फिर हम फोरकास्ट निकालते हैं, तो हमें पता चल जाता है कि आने वाले टाइम में किस इलाके में कितना दर्जा हरारत होने जा रहा है, या आने वाले टाइम में किस इलाके में बारिश मतवक्को है। तो ये एक बड़ा पेचीदा साइंसी अमल है, और आजकल कंप्यूटर का जमाना है, तो जो काम पहले घंटों में या आप कह लें कि दिनों में होता था, वो कुछ घंटों में हो जाता है। अंजुम नज़ीर साहब, कभी कभी प्रेडिक्शन भी गलत हो जाती है मौसम के हवाले से, ये कैसे होता है? जैसे हम समझते हैं कि मौसमियात खाते ने तो हमें ये बताया था, बारिश तो हुई नहीं, अब तो क्लाउडली वेदर हो गया है हमारे पास, तो ये सब कैसे होता है? देखिए, इसका बहुत आसान सा मैं एक आपको तरीका बता देता हूँ कि जो हमारा स्काई है ये एक स्टेज है। आपने कभी स्टेज ड्रामा देखा होगा? जी जी, लाइव। तो वो एक ही स्क्रिप्ट होता है, एक ही जैसे अदाकार होते हैं, लेकिन किसी दिन आपको ऐसा लगता है कि जो अदाकारों की परफॉर्मेंस है वो इतनी अच्छी थी, हालांकि वही स्क्रिप्ट था, लेकिन उनकी एनर्जी ज्यादा अच्छी थी तो उन्होंने ज्यादा अच्छा परफॉर्म किया। लाइकवाइज हमारा जो स्काई है या हमारा जो एटमॉस्फेयर है ये एक स्टेज है। इसमें सिंपल जो है एक्टर्स हैं, अब ये डिपेंड करता है कि कौन से एक्टर ने अपनी कितनी एनर्जी को इस्तेमाल किया, तो उसकी वजह से जो है वो फोरकास्ट में जो है वो प्लस माइनस होता है। ठीक है। अंजुम नज़ीर साहब, आपका बहुत शुक्रिया, आपने आवाज टीवी को टाइम दिया, अपना कीमती वक्त दिया। सवालात तो हमारे पास बहुत सारे हैं, लेकिन हमारे पास टाइम की शॉर्टेज हो गई है। मुबशिर साहब जन खे वञणो बि आहे ऐं थोड़ियूं ॿियूं एक्टिविटीज़ बि ॾिसणियूं आहिनि। असां न्यूज़ ब्रेक हूंदो आहे नाज़रीन। हाणे मुबशिर साहब चवनि तव्हांखे ॿी स्क्रीन ते बि नज़र ईंदा, यानी कि न्यूज़ पढ़ंदे बि नज़र ईंदा। जी बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, सिलसिलो हलंदो रहंदो आहे। असीं प्रोग्राम में बि तव्हां सां गॾु पंहिंजा वीचार वंडींदा आहियूं ऐं ख़बरुनि जे ज़रिए बि तव्हां ते ख़बरूं पहुचाईंदा आहियूं। जी मुबशिर, ॻाल्हि इहा कजे थी, जीअं गर्मी जी असीं ॻाल्हि कईसीं, आख़िर में मां पंहिंजी ॻाल्हि खे ईअं ई ख़तमु कंदमि जीअं असांखे अंजुम नज़ीर साहब जन बि चयो आहे त हीट वेव खां बचण जे लाइ डिहाइड्रेट रखो पाण खे, पाण सां पाणीअ जी बॉटल लाज़मी रखो, गॾो गॾु
छटी जो इस्तेमाल लाज़मी कयो, कैरी करण ईज़ी आहे। हाणे त नंढियूं आयूं आहिनि, ॾाढियूं सुहिणियूं सुहिणियूं छटियूं आयूं आहिनि जंहिंमें वज़न बि न आहे ऐं तव्हांजी जॻह बि तव्हांजे बैग में एतिरी नथी विलारे, सो इन जे करे पाण सां छटी जो बिल्कुलु ईअं आहे। हाणे त इलाही ज़्यादा शयूं वधी वियूं आहिनि, तव्हां पाण सां गॾु रुमाल वग़ैरह कपिड़ा रखी था सघो ऐं ख़ासि करे उन्हनि खे आलो करे जॾहिं बि तव्हां ॿाहिरि निकिरो त मथे ते ढके करे उहो आलो कपिड़ो निकिरो ताकी इन गर्मीअ जी डायरेक्ट रोशनीअ खां डायरेक्ट तपिश खां तव्हां बची सघो। ऐं इहा इलाही ज़्यादा ख़तरनाक हूंदी आहे, लो न लॻणु घुरिजे, न लॻणु घुरिजे। नाज़रीन, असीं तव्हां सां कनेक्ट रहंदासीं। मुबशिर ऐं सबा ॿीहर हाज़िर थियूं था मॉर्निंग विद आवाज़ में। हिते वठंदासीं नंढड़ो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे भली कार। अॼु असांजा नाज़रीन सभा चवंदा हूंदा त यार हे छा माण्हू आहे, कॾहिं असांखे ख़बरूं ॿुधाए थो पियो, कॾहिं असांखे भली कार करे प्रोग्राम में लॻो पियो आहे। ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि एड कयो न तव्हां पंहिंजी जेकी ब्रेक खां पहिरीं ॿुधाई आहे नाई वारी ॻाल्हि। हा, मतिलबु उहा ई ॻाल्हि आहे त मल्टी टैलेंटेड इंसान खे हुजणु घुरिजे नाज़रीन, इंसान खे सभु कमु करणु अचणु घुरिजनि। ऐं हूअं बि जिथे ॻाल्हि छोकिरनि जी कजो त छोकिरा त हूअं ई मल्टी टैलेंट हूंदा आहिनि, वो छोकिरियूं बि हिन मैदान में अॻिते न आहिनि। असां इहो ॾिठो आहे। तव्हां इन ॻाल्हि खे डिनाए नथा करे सघो मुबशिर त छोकिरियूं छोकिरनि खां वधीक हर प्लेटफॉर्म ते जेकी बि शइ असीं सिलेक्ट कंदा आहियूं परफेक्टली उन ते पूरो लहंदियूं आहियूं। असीं उनखे विच में न आहियूं छॾींदा जीअं छोकिरा छॾे ॾींदा आहिनि। हा बिल्कुलु, इहा कहिड़ी ख़ासियत आहे तमामु छोकिरियुनि में या असांजी जेके घरेलू ख़वातीन बि आहिनि, इहो छो आहे? ख़ासि करे वरी पसंदि नापसंदि जे मथां असां चवंदा आहियूं बाबा को कपिड़ा पाइणा आहिनि, को बि सूट जेको अलमारी में जंहिंखे हथु लॻो बसि खणी करे पाए आयासीं। लेकिन तव्हांजी कलेक्शन ऐं हर शइ इन हवाले सां इहो छा ख़ासि इन जे लाइ टाइम कढंदा आहियो तव्हां सभई या छा कंदा आहियो? दरअसल जंहिंखे मुबशिर छठी हिस चइबो आहे न, ख़ुदा औरत में उहा दात ॾेई छॾी आहे ऐं इहा नेचुरली आहे। हिनखे कोई बीट बि नथो करे सघे, हिनखे कोई ख़तम बि नथो करे सघे। सो औरत हिकिड़ो अनमोल ख़ूबसूरत ख़ुदा जे तरफ़ां ॾिनल तोहफ़ो आहे, पर जेको जीअं यूटिलाइज़ करे उन जे लाइ ख़ूबसूरत आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, हर इंसान हर मैदान में अॻिते हूंदो आहे ऐं अल्लाह ताला हर इंसान खे अलॻि अलॻि सलाहियतूं ॾिनियूं आहिनि, पोइ उहो पंहिंजी मंज़िल जो तयन पाण कंदो आहे त उनखे कहिड़ी मंज़िल जी तरफ़ वधिणो आहे। इहे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। असां इहा ॻाल्हि इन करे बि करे रहिया हुआसीं, अॼु असां तव्हांखे जंहिं महिमान सां मिलाईंदासीं उहे बि वॾी मल्टी टैलेंटेड आहिनि ऐं यकीनन यानी की केरु सोचींदो न आहे त छोकिरियूं हिन मैदान में बि अॻिते हूंदियूं त उन्हनि जो तारुफ़ जेको आहे तव्हांखे सबा ज़रूरु कराईंदी। लेकिन हींअर जेका असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं पंहिंजी नाज़रीन सां, उहा आहे अॼु आहे 4 मई ऐं 4 मई आलमी सतह ते पूरे दुनिया में वर्ल्ड इंटरनेशनल जेको आहे फायर फाइटर्स डे सेलिब्रेट कयो वेंदो आहे। यानी कि जेके भी असांजा फायर फाइटर्स आहिनि उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयो वेंदो आहे, जो कि ॾींहुं उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयो वेंदो आहे। त असां इहो सोचियोसीं त पंहिंजे नाज़रीन त इहा इंफॉर्मेशन बि पहुचायूं ऐं छो जो हे उहो शोबो आहे जेका असांजी जानियूं बचाए थो, जेके असांजी ज़िंदगियूं बचाए थो ऐं जेके किथे बि बाहि वग़ैरह लॻी वेंदी आहे त पंहिंजी जान खे रिस्क में आणे करे उते बाहि विसाईंदो आहे, उते रेस्क्यू कमु करे माण्हुनि खे कढंदो आहे। त इन हवाले सां अॼोको ॾींहुं इहो आलमी सतह ते पूरी दुनिया में सेलिब्रेट कयो थो वञे। त अॼु असां कोशिशि कई आहे आवाज़ टीवी जी स्क्रीन ते बि तव्हांखे इन डे जी कुझु सेलिब्रेशन जो हिसो शेयर करे सघूं। बिल्कुलु, ऐं मुबशिर तमामु सुठो ॾींहुं ॿुधायो आहे रेस्क्यू डे, ऐं असीं 1122 बि चई सघूं था जेको असांजे रीजन में कमु करे थो। खोड़ सारा माण्हू आहिनि जेके असीं शहीद थींदे ॾिठासीं ऐं हाणे रिसेंटली जेको वाक़ियो असांजे साम्हूं थी गुज़रियो आहे गुल प्लाज़ा जो वाक़ियो, इहो असीं कीअं भुली सघूं था। उन में बि फायर फाइटर्स असांखे नज़र आया ऐं कुझु जी डेथ बि थी वई, शहीद थिया। उन्हनि जे पोइरनि जो छा ऐं उन्हनि जी सेफ्टी जो छा असां वटि उहे टूल्स मौजूदु आहिनि त जेके हू पाण खे सेव करे सघनि। इन खां पहिरीं असीं चैज़ जी बाहि खे ॾिठोसीं, पूरी बिल्डिंग खे वकड़ियो वई। खोड़ सारा वाक़िया, फैक्ट्री जो वाक़ियो हिन वक़्त ताईं उनजो केस सॉल्व नथो थी सघे ऐं असीं उनजो बि वाक़ियो ॾिसूं था। फायर फाइटर्स जी ज़िंदगी कीअं हूंदी आहे, अॼु इन जे हवाले सां असीं ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु असांजे स्टूडियो में हिकिड़ी बहितरीन लेडी, हिकिड़ी बहितरीन शख़्सियत जेके रेस्क्यू कनि थियूं, उन्हनि खे असीं घुरायो आहे। ये जेके वर्क कनि थियूं इन सिंध एमरजेंसी रेस्क्यू सर्विस रेस्क्यू 1122 एज डिस्ट्रिक्ट emergency officer operation, and she have charges of 3 districts like Korangi, Kyamari and Malir. युसरा अली साहिबा सां गॾु असांजे स्टूडियो में प्रोग्राम में मॉर्निंग विद आवाज़ में मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम, वेलकम। वालेकुम सलाम एंड थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी टू योर शो।
एंड मुंहिंजो नालो युसरा आहे ऐं मां हिते कराची में सिंध एमरजेंसी रेस्क्यू 1122 में एज एन डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑफिसर हिते पंहिंजी ख़िदमात सां अंजाम ॾेई रही आहियां। बेहतरीन, महिरबानी तव्हांजी असीं कंदासीं। ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे मुबशिर, हाणे छा चवंदव तव्हां छोकिरियुनि जे लाइ? बिल्कुलु, मां त ॾिसो पहिरियां बि कुझु न पियो चवां, मां त छोकिरियुनि खे एप्रिशिएट कंदो आहियां ऐं हर मैदान में असांजूं जेके माइरूं भेनरूं आहिनि उहे असांखां ज़्यादा अॻिते हूंदियूं आहिनि त असांखे ख़ुशी थींदी आहे। मां उहो टिपिकल माइंड सेट वारो माण्हू न आहियां जेको चवां जेको आहे घर में वेही करे कमु कनि। अच्छा, इहो आहे मुबशिर त ॾिसो, जान बचाइण हिकिड़ो असीं सिर्फ़ु मर्द खे ॾिठो आहे, पर हाणे असां वटि जॾहिं खां सोशल मीडिया जो ज़मानो आहे असीं ॾिसूं पिया ऐं असीं जेतिरा घणा अॻियां वधिया आहियूं त असांखे सेव करणु, असांजी लाइफ खे सेव करणु, यानी कि हिकु औरत बि सेव करे सघे थी। युसरा साहिबा, तव्हांजो एक्सपीरियंस, तव्हां हीअ फील्ड कीअं चूज़ कई, मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि। जी बिल्कुलु, एक्चुअली हिते पहिरियों जेको आहिनि त मर्द हज़रात सिर्फ़ु कमु कंदा एज़ एन फायर फाइटर जी, या पोजीशन से सिर्फ़ु मर्द हज़रात हूंदा, लेकिन हिकिड़ो असां वटि वॾो चैलेंजिंग सिचुएशन हुई जॾहिं हिते असांजे जेके तव्हां ॾिसो त असांजे माण्हुनि जी थोरी सी थिंकिंग इहा हूंदी आहे कि मेल आहे त फीमेल छो न आहे, मेल अगरि रेस्क्यू करे सघे थो त फीमेल छो नथी करे सघे। त इन ई सोच खे वठी करे असांजे जेके आहिनि हिते मतिलबु रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध इहो इनिशिएटिव वरितो त असां फीमेल जेके रेस्क्यूअर्स आहिनि, फीमेल फायर फाइटर्स आहिनि, असां उन्हनि खे हायर कयूं। त फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ सिंध असां फीमेल फायर फाइटर्स हायर कयूं आहिनि ऐं असांजी 6 मंथ जी हिकिड़ी असांजी स्पेशलाइज़ ट्रेनिंग हूंदी आहे जेका लाहौर अकेडमी मां असांजी थींदी आहे। असां उहा 6 महीननि जी ट्रेनिंग उतां करे पोइ असां हिते अची करे पंहिंजी ड्यूटी ॾिनी आहे। असांजी जेका बैच हुई असांजी फर्स्ट फीमेल बैच हुई, वाहिद फीमेल बैच हुई जेका किथे बि न हुई, नॉट इवन इन पंजाब और बलूचिस्तान किथे बि न हुई। पहिरीं सिंध जी जेका फर्स्ट फीमेल बैच हुई जंहिंमें 80-85 जेके फीमेल्स आहिनि उन्हनि वञी करे ट्रेनिंग कई आहे ऐं हिते सिंध में अची करे उन्हनि जॉइनिंग कई आहे। परफेक्ट। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन सां असांखे हुकूमत सिंध जो जेको इक़दाम आहे वुमेन एम्पावरमेंट जो, उहो बि असांखे नज़र अची रहियो आहे। यानी अहिड़ो शोबो जंहिंमें अॼु खां पहिरियां असां सभिनी इहो ई ॿुधोसीं त सिर्फ़ु हिते मर्द हज़रात हूंदा आहिनि, जेंट्स हूंदा आहिनि, उहे ई कमु कंदा आहिनि, लेकिन ॾिसो हे केतिरी वॾी तब्दीली आहे ऐं फर्स्ट टाइम इहो असां ॾिसी रहिया आहियूं आवाज़ टीवी जी स्क्रीन ते। बुनियादी तौर ते पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए छॾियो, 4 मई जो वर्ल्ड इंटरनेशनल फायर फाइटर्स डे आहे। इहो ॾींहुं बुनियादी तौर ते डिसंबर 1998 में ऑस्ट्रेलिया जे शहर लिंटन में हिकिड़ी बाहि लॻी जंहिंमें तक़रीबन 5 रेस्क्यू एहलकार जेके हुआ फायर फाइटर्स उहे इंतकाल करे विया। त 1999 में इहा तजवीज़ पेश कई वई ऐं उहा तजवीज़ बि हिकिड़ी लेडी रेस्क्यू एहलकार जे तरफ़ां उन जे नाले ते कई वई आहे, उन जे नाले ते कयो वियो त असांखे उन 98 जे रेस्क्यू एहलकारनि जे लाइ जेको आहे ट्रिब्यूट करण जे लाइ का शइ करणु घुरिजे। त हुन खां पोइ दुनियावी लेवल ते आलमी सतह ते 4 मई 1999 खां वठी करे इन शइ जो आगाज़ कयो आहे ऐं पूरी दुनिया में 4 मई ते जेको आहे असां फायर फाइटर्स खे ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं जेके उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेके हींअर मौजूदु इन जे अंदरि सर्विसिस ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे बि असां ट्रिब्यूट कंदा आहियूं त हू पंहिंजी ज़िंदगी खे रिस्क में आणे करे असांजी सेफ्टी जे लाइ कमु करे रहिया आहिनि। त असां दुबारा पंहिंजी गेस्ट युसरा अली ॾांहुं वधंदासीं। त युसरा, इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त हे फील्ड केतिरी टफ आहे, ख़ासि कर ख़वातीन जे लाइ, ऐं केतिरो टफ तव्हांजो कमु हूंदो आहे जॾहिं खां बाहि वग़ैरह लॻंदी आहे, त छा सिचुएशन तव्हांजे मथां छा गुज़रंदी आहे? वैसे सभिनीनि खे लॻंदो आहे शायदि टफ आहे, लेकिन असांजे लाइ टफ न आहे। सही, करण वारनि लाइ टफ न आहे, टफ न आहे ऐं तव्हांजी ट्रेनिंग ते डिपेंड थो करे। असांजी एतिरी टफ ट्रेनिंग थी आहे, स्पेशलाइज़ ट्रेनिंग थी आहे जंहिंमें असांखे फायर फाइटिंग प्लस हुन में रेस्क्यू मतिलबु हाइट रेस्क्यू जीअं थी वई तव्हांजी, ऐं उन खां अलावा कोई ड्रोनिंग जो एमरजेंसी थी अचे, वाटर एमरजेंसी जेके थींदियूं आहिनि, इन खां अलावा असां वटि मल्टीपल RTA जा केसिस ईंदा आहिनि। त उन हिसाब सां असांखे फुली हिननि ट्रेन कयो आहे लाहौर अकेडमी मां रेस्क्यू 122 को कि तव्हांखे हर एमरजेंसी लाइ रेडी रहणो आहे, न कि फायर फाइटर बट फायर फाइटर मल्टीपल कम बि करे सघे थो। जीअं त असांजी जेके आहिनि हाणे मल्टीपल इंसिडेंट थिया आहिनि उन में असांखे स्पेशली कमांड एंड कंट्रोल सिस्टम ते कॉल ईंदी आहे कि असांखे फीमेल फायर फाइटर खपे, या कोई अंदरि जीअं त दरवाज़ो लॉक थो थी वञे या कोई हाइट रेस्क्यू करिणो आहे त उन में असांखे कॉल ईंदी आहे असांजी ख़वातीन अंदरि आहे त असांखे फीमेल फायर फाइटर असांखे ॾियो। त मतिलबु इन चीज़ खे इनकरेज थी कई वञे। जॾहिं खां हिते असां आया आहियूं त असांजो जेको कमु आहे पहिरियों इहो हूंदो कि मता थी सघे थो फीमेल्स कमु न करे सघनि, ऐं असांखे ऑपरेशन में फील्ड में बि
इहो असांखे घणो ॿुधण खां मिलियो आहे त तव्हां फीमेल छा कंदव, तव्हां कहिड़ो कमु करे सघंदव, तव्हां छा वेट खणी सघंदव, लेकिन मूंखे ख़बर ई न आहे त असां 100 kg बि वेट खणी आया आहियूं। वाह वाह, यानी कि हाणे असीं चई सघूं था त हिन मैदान में बि औरत पोयां न आहे, पुठिते छो रहे। ऐं इहो सिंध हुकूमत जो बहितरीन क़दम आहे। उहा ई ॻाल्हि थी वई जेका मुबशर कई हुई त वुमेन एम्पावरमेंट ते कमु करे थी त सिर्फ़ सिंध हुकूमत आहे। युसरा अली साहिबा, तव्हां 3 डिस्ट्रिक्ट जेके आहिनि त उहे हैंडल कयो पियूं, कीअं इहो मुश्किल न आहे ऐं थोरो डिस्टेंस बि आहे, थोरो न बल्कि कराची में त घणो ई डिस्टेंस लॻंदो आहे असांखे। जी बिल्कुलु, एक्चुअली हर डिस्ट्रिक्ट लाइ उते तव्हां वटि हर टीम स्पेशलाइज़ ठहियल आहे न। लाइक तव्हांजी डिस्ट्रिक्ट फॉर एग्जाम्पल कोरंगी आहे त तव्हांजो अलॻि सां टीम रेडी आहे, किमाड़ी जी अलॻि आहे, कोरंगी जी अलॻि आहे। ईअं असांजी ॿी फीमेल आहे, उहा बि असांजी ईस्ट डिस्ट्रिक्ट खे ॾिसे पई, त असांजी ॿियूं डिस्ट्रिक्ट बि आहिनि, डिफरेंट उनखे डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑफिसर्स खे मिलियल आहिनि। त मुश्किल काई चीज़ न आहे, लेकिन तव्हां में उहा चीज़ एम्पावर हुजणु खपे त तव्हां उन चीज़नि खे मैनेज कीअं था कयो। बिल्कुलु ईअं ई आहे। असां तव्हांजी थोरो लाइफ जी जर्नी खे डिस्कस कंदासीं। तव्हां इन फील्ड जो इंतख़ाब छो कयो, यानी कि खोड़ सारियूं असांजूं जेके ख़वातीन आहिनि, औरतूं आहिनि, उहे ॿियनि फील्ड्स में वेंदियूं आहिनि, का डॉक्टर थियणु चाहींदी आहे, का इंजीनियर थियणु चाहींदी आहे। ख़ासि करे मुबशर, मां तव्हांजी ॻाल्हि में इहा बि एड करणु चाहींदमि त जेके असां वटि जेके कास्ट जा बैरियर्स आहिनि उहे खोड़ सारा आहिनि। हिननि जी कास्ट जेकी आहे, असीं बिलीव छा असीं परे परे ताईं नथा सोचे सघूं त असीं कीअं सोचे सघूं था त हिकिड़ी औरत त तव्हां खे इनकरेज कयो या तव्हांजो को रोल मॉडल इन सिचुएशन में हो त यार मूंखे फायर फाइटर जी बिल्कुलु, ॾिसो हिकु त फैमिली सपोर्ट ॾाढी इंपॉर्टेंट आहे, पेरेंट्स जी सपोर्ट ॾाढी इंपॉर्टेंट आहे। स्टार्टिंग खां वठी करे पेरेंट्स इलाही सपोर्ट कयो, तव्हां एजुकेशन कयो, एजुकेशन खां बाद तव्हां जॉब लाइ कयो। ऐं इन में मां अगरि ॾिसां त मुंहिंजी मदर जो वधीक किरदारु आहे, जो एज़ एन वुमेन टू वुमेन इहा चीज़ तव्हांजी थींदी आहे। त मुंहिंजी मम्मा मूंखे इलाही सपोर्ट कयो ऐं मुंहिंजे बाबा बि मूंखे इलाही सपोर्ट कयो त तव्हां वञो पढ़ो। ऐं हर फील्ड में फीमेल्स कमु कनि पियूं, लेकिन रेस्क्यू 112 हिकु वाहिद हुयो जंहिंमें फीमेल असांजी फर्स्ट फीमेल हुई, लेकिन उनखे ॾिसी करे मोटिवेशन करे असां बि आयासीं हिन में, अॻिते वधियासीं ऐं असां हुन में अप्लाई कयोसीं। उनखां बाद असांजो आम तौर ते असां ॾिसंदा आहियूं छोकिरियूं, इहो आम हिकिड़ो तासुर आहे। अच्छा, मुंहिंजी मेंटेलिटी न आहे, इन मां इहो सुवाल पंहिंजे नाज़रीन जे लाइ पुछां थो। माण्हू चवंदा आहिनि त छोकिरियूं कमज़ोर हिसाब जूं मालिक हूंदियूं आहिनि या थोरो घबराईंदियूं वग़ैरह ज़्यादा आहिनि। तव्हां जॾहिं ट्रेनिंग वग़ैरह कंप्लीट करे आयो, जॾहिं फर्स्ट ऑपरेशन जे लाइ तव्हांखे कॉल कयो वियो त ओॾी महिल उन वक़्तु शायदि ही एक्साइटेड हुजनि। युसरा साहिबा जो सवाल जो जवाबु तव्हांजो जेको आहे उहो अगरि ब्रेक खां पोइ वठूं। हा बिल्कुलु, ज़रूरु आहे। नाज़रीन, असां वटि ब्रेक जो टाइम थियो आहे। युसरा साहिबा जन असां सां गॾु मौजूदु आहिनि, खोड़ सारा सवाल आहिनि, मोटी अची कंदासीं ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ऐं असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं फायर फाइटर्स जी, जीअं हू ॿियनि जो ज़िंदगियूं रेस्क्यू कंदा आहिनि। ऐं असीं कॉल कयूं ऐं कॉल न बि कयूं तॾहिं बि ख़बर उन्हनि खे फ़ौरन पइजी वेंदी आहे, कोई न कोई इतला ॾेई छॾींदो आहे त अचो हिन पासे बाहि लॻी आहे ऐं अचो जानियूं बचायो। माण्हुनि जूं जानियूं बचायो, छा हुननि जी पंहिंजी जान जी का क़ीमत न आहे? हू कीअं सर्वाइव कनि था, कीअं बचाइनि था, पाण खे प्रोटेक्ट कीअं कनि था, इन सवाल खे बि पुछणु घुरिजे। असीं उन्हनि खां बि पुछूं त हुननि जूं फीलिंग्स छा हूंदियूं आहिनि। सो मुबशिर, ब्रेक ते वञण खां पहिरीं तव्हां सवाल कयो अगरि उनखे कंटिन्यू असां उतां ई कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, स्टूडियो में अञा ताईं असां सां गॾु मौजूदु आहिनि युसरा अली, जेके बहितरीन अंदाज़ में सिंध रेस्क्यू 1122 में एज़ एमरजेंसी ऑफिसर पंहिंजो ख़दमात अंजाम ॾेई रहिया आहिनि। त युसरा ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे, बल्कि ख़ासि करे जेके छोकिरियूं जेके औरतूं ॾिसी रहियूं आहिनि, ताकी उहे तव्हांखे एज़ अ मोटिवेशन वठी सघनि त कहिड़ी अहिड़ी शइ हुई जंहिं जेको आहे, अच्छा जॾहिं तव्हां ऑपरेशन ते वियो, फर्स्ट ऑपरेशन, त तव्हांजी छा कंडीशन हुई ओॾी महिल, उहो तव्हां कीअं फेस कयो उन सभिनी शयुनि खे? जी बिल्कुलु, क्यों जेके त पहिरों ट्रेनिंग फेस हूंदो आहे, ट्रेनिंग फेस में तव्हांजी डिफरेंट हूंदो आहे कि असां वञी कंदासीं, इहा चीज़ कंदासीं, उहा चीज़ कंदासीं, असां त ईज़िली करे वेंदासीं। लेकिन जॾहिं फर्स्ट असांजो ऑपरेशन हुयो, उहो हिते इंडस्ट्री जी ॿाहिरि हुई, लांडी जी EPZ में लॻल हुई। त उहो मुंहिंजो फर्स्ट इंसिडेंट हुयो ऐं उन में इहो हुयो कि मतिलबु डिफरेंट टाइप जो हुते कंडीशंस हुयूं, तव्हांखे ॾिसणो हुयो। असां जेको पढ़ी आयासीं उनखे इम्प्लीमेंट करणु डिफरेंट हुयो। फर्स्ट टाइम मूंखे मतिलबु हुते कंहिं कोई हुयो जंहिं मूंखे चयो त तव्हां फीमेल हिते छा था कयो? अच्छा, उनजो क्वेश्चन इहो हुयो। त मां उनखां पुछियमि त असां फीमेल छो नथा करे सघूं? जी न, तव्हांजो कमु आहे घर विहणु,
त मां उनखे चयमि न हाणे तव्हां सां गॾु तव्हांजूं फीमेल्स बि तव्हांखे नज़र ईंदियूं जेके मर्द सां गॾु शाना बशाना फीमेल्स बि कमु कंदियूं ऐं असां बि कमु करे सघूं पिया। जॾहिं उहा ॿाहिरि टोटली विसामजी वई सभु कुझु थी वियो 3 डेज़ असांजो उहो इंसिडेंट हलियो हुयो त 3 डेज़ कंटिन्यूसली मां उते हुयसि। पोइ वरी जीअं ख़तमु थियो त पोइ मां उनखे चयमि पोइ फीमेल कमु करे सघनि थियूं नथियूं करे सघनि एंड देन उन सल्यूट कयो, उन चयो नो हे मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे जेको मां ॾिसां थो, लेकिन मां पंहिंजी धीअरुनि खे बि इनकरेज कंदुसि त हो बि अॻिते वधनि ऐं हो बि इन फील्ड में अचनि। हाणे एतिरी अवेयरनेस थी वई आहे कि माण्हू बि पुछनि था त तव्हां कीअं आहियो। जो हिकु नंढियूं जेके फीमेल्स आहिनि उनखे इहा चीज़ अट्रैक्शन ईंदी आहे त यूनिफॉर्म हुजे, लेकिन यूनिफॉर्म सां गॾु तव्हांखे इहा चीज़ बि सम्झणी आहे त तव्हां उन फील्ड में पॉज़िटिव माइंड में उते पॉज़िटिव तव्हांजो रिस्पॉन्स हुजे ऐं तव्हां कमु कयो। ऐं इन खां अलावा अगरि तव्हांजी ट्रेनिंग थियल आहे, तव्हां कॉन्फिडेंट आहियो त तव्हां किथे बि कमु करे सघो था प्रॉपर तरीक़े सां। यूसरा साहिबा, तव्हां ट्रेनिंग जे हवाले सां ॿुधायो, ट्रेनिंग ताईं पहुचण ताईं केतिरो प्रोसेस लॻे थो, छा एजुकेशन हुजणु खपे, अप्लाई कीअं कजे, ऐं उन खां पोइ हीअ जेकी जॉब आहे इन में फ़ाइदा केतिरा आहिनि, या वरी पंहिंजो माइंड ठाहे अचिजे त हा असांखे बि कॾहिं न कॾहिं नुक़सानु पहुची सघे थो। जी, हिकु त असांखे इहा चीज़ ईंदी आहे त पहिरियों असांजी एप्लीकेशन ईंदी PTS वेबसाइट ते, तव्हांखे उहा एप्लीकेशन फॉर्म फिल करिणो आहे। उन खां बाद तव्हांजी फिज़िकल टेस्ट थींदी आहे जंहिंमें तव्हांजी रनिंग टेस्ट हूंदी आहे, उनमें तव्हांजी जेका आहे रिटन टेस्ट थींदी आहे एंड देन साइकोलॉजिकल टेस्ट थींदी आहे। 3 टेस्ट क्लियर थियण खां बाद में पोइ तव्हांजो अगरि तव्हां नालो अची थो वञे पोइ तव्हांजो इंटरव्यू कंडक्ट थींदो आहे। इंटरव्यू खां बाद तव्हांजी 6 मंथ जी ट्रेनिंग हूंदी आहे जेका लाहौर अकेडमी में थींदी आहे ऐं उहा मैंडेटरी हूंदी आहे ट्रेनिंग। 6 मंथ जी तव्हां ट्रेनिंग करे ईंदा, पोइ तव्हां हिते जॉइनिंग ॾींदव। पोइ उन खां बाद तव्हांजो प्रोबेशन पीरियड हूंदो आहे 3 मंथ्स जो, त 3 मंथ खां बाद तव्हांजी हिते जॉब ऑन स्टार्ट थी वेंदी आहे। ठीकु आहे। यूसरा इहो ॿुधाइजो केतिरो मुश्किल हूंदो आहे जॾहिं ऑपरेशन जे दौरान का कैजुअलिटी थी वेंदी आहे तव्हांजे पंहिंजी कंहिं साथी जी। असां लास्ट में ॾिठोसीं हाणे सानिया गुल प्लाज़ा में असांजो हिकिड़ो फायर फाइटर साथी जेको आहे, असां उनखे बि ट्रिब्यूट नाज़रीन पेश कंदासीं उन शहीद खे जंहिं पंहिंजी जान सानिया गुल प्लाज़ा जे माण्हुनि खे बचाइण जे लाइ पेश कई। त पोइ केतिरो मुश्किल सूरत हाल हूंदी आहे जॾहिं तव्हां सां पंहिंजो को टीम वर्क वारो माण्हू, तव्हांजो पंहिंजो को कोलीग जेको आहे उनजी कहिड़ी कैजुअलिटी थी वञे त कीअं संभालींदा आहियो इन्हनि तमामु शयुनि खे? जी ॾिसो त इहा त पहिरियों चीज़ थियणु न खपे, लेकिन थिए थी त ज़रूरु उन में बि उनजी लिखियलु हूंदी आहे, क़िस्मत लिखियलु हूंदी आहे। लेकिन असांजे जीअं रेस्क्यू 112 जा 3 शहीद आहिनि जेके 2025 में शहीद थिया आहिनि ऐं डिफरेंट एमरजेंसीज़ ते थिया आहिनि। ऐं इन खां अलावा जेको तव्हां गुल प्लाज़ा जी हाणे ॻाल्हि कई, उते बि KMC वारनि जो हिकु फरहान जेको शहीद थियो हुयो रेस्क्यूअर। हिननि जी असांजी जेको रेस्क्यूअर आहे, रेस्क्यू जी मोटिवेशन इहा हूंदी आहे की असांखे शहादत थी मिले। हुननि पंहिंजी जेका लाइफ आहे, हुननि जेको सभु कुझु कयो आहे इंसानियत जे नाले कयो आहे त असां इंसानी जान खे बचायूं। कंहिं बि एमरजेंसी में हूंदो आहे, कोई विक्टिम ट्रैप्ड हूंदो आहे त इहो न सोचींदा आहिनि त बिल्डिंग में बाहि लॻल आहे, मूंखे पंहिंजी करणी खपे। उन जे लाइ असां पंहिंजा PPs इस्तेमालु कंदा आहियूं जेके असां पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट चवंदा आहियूं, जंहिंमें असांजो फायर टर्न आउट गियर हूंदो आहे, असांजो SAB हूंदो आहे जंहिंमें असांजी फ्रेश एयर फील्ड हूंदी आहे, उहो पाए फुल फेस मास्क पाए करे, फुल ग्लव्स एंड तव्हां शू पाए करे तव्हां एंटर थींदा आहियो। असां पंहिंजी त सेफ्टी करे वेंदा आहियूं, लेकिन असांखे इन चीज़ जो हूंदो आहे की अॻियो जेको इंसानु आहे असांखे उनखे बचाइणो आहे। त असांजी जेका बेसिकली फायर फाइटर जी मोटिवेशन हूंदी आहे उहा हूंदी आहे की इंसानी जान खे बचाइणु। पहिरीं जा वाक़िया एतिरा न हुया हाईलाइट थियल बाहिनि जा। हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया केतिरनि ई बिल्डिंग्स खे हसास करार ॾिनो वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे ख़ाली कयो, पर माण्हू ख़ाली नथा कनि ऐं उन खां अलावा हू सेफ न आहिनि बिल्डिंग्स, उन्हनि में बाहि थी लॻी वञे। छा करणु खपे, छा हुजणु खपे? जी एक्चुअली हिते हाईराइज बिल्डिंग कराची में जीअं तव्हांखे ख़बर आहे त इलाही जी ऐं हिते कंहिंखे एतिरी नॉलेज न आहे त सेफ्टी प्रोटोकॉल्स खे कीअं फॉलो करणु खपे। जीअं त फॉर एग्ज़ाम्पल कंहिं रेस्टोरेंट आहे, उन में किचन में तव्हांखे इहो थियणु खपे त तव्हां फायर एक्सटिंग्विशर लॻायो, फायर एग्ज़िट तव्हांजा प्रॉपर हुजणु खपनि, फायर बॉल्स हुजणु खपनि। कोई बि बाहि लॻे थी त तव्हांखे ख़बर हुजणु खपे फर्स्ट ऑफ ऑल की बाहि लॻी आहे उनखे विसामणु कीअं आहे। जीअं मोस्टली असां वटि किचन केसिस जा इलाही ईंदा आहिनि त किचन में बाहि लॻी आहे ऐं सिलेंडर फाटो आहे त सिलेंडर जा बि हिकु टाइप्स हूंदा आहिनि। त सिलेंडर तव्हां रखो था, उनजी मेंटेनेंस हूंदी आहे, लाइक एवरी 3 to 6 मंथ में तव्हांखे सिलेंडर जी मेंटेनेंस करणी हूंदी आहे। ॿियो असांखे किचन में इहो ईंदो आहे की ड्यूरिंग कुकिंग तव्हां फ्राई पैन में ऑयल विधियलु आहे, तव्हां पाणी पइजी थो वञे त उनमें बाहि लॻंदी आहे। माण्हुनि खे न आहे ख़बर तव्हांखे जेके फायर गैसिस जेके आहिनि उनखे कट ऑफ करणो हूंदो आहे, ऑक्सीजन खे कट ऑफ करणो हूंदो आहे। उते माण्हू तीअं ई उनखे पाणी हणी करे विसाईंदा आहिनि, हालांकि पाणी में तीअं उनखे ऑक्सीजन मिली वेंदी आहे, तव्हां उनखे ढकन ॾेई करे बंदि करे छॾियो। त अगरि हिते असांजो ट्रेनिंग कॉम्पोनेंट आहे रेस्क्यू 112 जो जेको फ्री ऑफ कॉस्ट असां ट्रेनिंग कराईंदा आहियूं।
त अगर उहे जे कंपनीज भी असांखे काफ़ी कॉन्टेक्ट कंदा आहिनि, स्कूल जा जेके आहिनि उहे भी काफ़ी कॉन्टेक्ट कंदा आहिनि। स्कूल वैन्स में भी असीं ॾिसूं पिया बिल्कुलु उहे भी लॻियूं आहिनि ऐं हाणे भी सिलेंडर लॻल आहिनि। सिलेंडर लॻल आहिनि, सिलेंडर ब्लास्ट थींदा आहिनि। जीअं रेस्टोरेंट हेठां आहे, मथां कोई अपार्टमेंट आहे, बाहि लॻंदी त पूरे अपार्टमेंट वारनि खे भी नुक़सान थी सघे थो। इन जे लाइ असां जेके डिस्ट्रिक्ट कमिश्नर्स आहिनि उन्हनि सां गॾु पूरे कराची में ऐं इनफैक्ट पूरे सिंध में असां इहो इनिशिएटिव वरितो कि मिली करे असां ऑडिट टीम कयूं। त असां ऑडिट टीम पंहिंजी ठाही ऐं ऑडिट उते कयूं पिया। जिते जिते न आहिनि सेफ्टी प्रोटोकॉल्स फॉलो नथा कनि असां उनखे नोटिस भी ॾियूं था ऐं इन खां अलावा उते नोटिस ॾेई करे असां उनजी ट्रेनिंग भी फ्री ऑफ कॉस्ट करायूं था। तव्हां पंहिंजे कंहिं बि रेस्टोरेंट में किथे बि ऑफिसिस में तव्हां अहिड़ा सेफ्टी इक्विपमेंट्स रखो, सेफ्टी आलात तव्हांजा हुजण लाज़मी आहिनि जंहिंसां तव्हांखे ख़बर हुजे त अगरि फायर एक्सटिंग्विशर लॻल आहे तव्हांखे कीअं बाहि विसामणी आहे। त फर्स्ट मतिलबु रेस्क्यू अचण खां पहिरियों तव्हांखे इनिशिएटिव वठिणो आहे त तव्हांखे हुते बाहि विसामणी आहे। इन ये ॻाल्हि खे असां कनेक्ट कंदासीं। युसरा असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो जेकॾहिं किथे बाहि लॻी थी वञे किचन में या ख़ासि कर कंपनी वग़ैरह में, त जेसि ताईं रेस्क्यू खे कॉल कई वञे ऐं रेस्क्यू इदारो पहुचे उहो पंहिंजो वर्क शुरू करे त उनखां पहिरियां कहिड़ा एहतियाती तदाबीर आहिनि जेके आवाम पाण पंहिंजी सतह ते करे थी सघे? ख़ासि करे सिलेंडर जे लाइ ज़रूरु ॿुधाइजो। जेकॾहिं का बाहि वग़ैरह थिए थी त उनजो स्टार्टिंग प्रोसेस आवाम पंहिंजे तौर ते उनखे कीअं करे थी सघे? हिकु त इहो तव्हां बहितरीन ॿुधायो त ट्रेनिंग तव्हां करायो था पिया फ्री ऑफ कॉस्ट, पर सभु त नथा करे सघनि मुबशर। हा, लेकिन इन जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां माण्हुनि खे अवेयर हुजणु घुरिजे। ॾिसो मतिलबु हे हिकिड़ो फ्री सिलसिलो हले थो पियो ऐं हीउ इदारो अव्हांखे ॾेई रहियो आहे त तव्हां जेकॾहिं इदारे में नथा अची सघो, तव्हां जिते पंहिंजे ऑफिसिस में आहियो, स्कूल्स में आहियो, कॉलेजिस में आहियो, उते तव्हां असांजे हिन ज़िम्मेदारनि खे घुराए करे बाक़ाइदा हिकिड़ो ट्रेनिंग जी वर्कशॉप करायो। त असांखे ॿुधाइजो युसरा हिन हवाले सां जेकॾहिं किथे बाहि लॻी थी वञे त फर्स्ट प्रोसेस छा आहे, आवाम खे छा करणु घुरिजे? जी उहो ई बिल्कुलु उहा ॻाल्हि रिपीट थी थिए कि तव्हांखे ट्रेनिंग हुजणु खपे। ट्रेनिंग न आहे त अॼुकल्ह मोबाइल हर कंहिं वटि आहे ऐं असांजो जेको फेसबुक ऐं इंस्टाग्राम टिकटॉक ते चैनल्स ठहियल आहिनि रेस्क्यू 112 जा, या त तव्हां गूगल में वञी करे बि सर्च करे सघो था त बेसिक तव्हांजी जेका आहे फायर फाइटिंग कीअं थींदी आहे। अगरि तव्हांजे घर में फॉर एग्ज़ाम्पल सिलेंडर ते बाहि थी लॻे, अगरि सिलेंडर ऑन आहे त गैस तव्हांजी जमा थी वेंदी, उन में माण्हू फेंट बि थी सघे थो, त तव्हांजो दरवाज़ो दरियूं खोले रखो। ॿी ॻाल्हि इहा आहे कि गैस अगरि तव्हांजी ऑन आहे, सिलेंडर खे बाहि लॻे थी त इनिशियली तव्हांखे उते असांजो ब्लैंकेट हूंदो आहे फायर ब्लैंकेट, या तव्हां उनखे चई सघो था कोई बि कपिड़ो खणी आलो उनजे मथां तव्हां ॾेई छॾींदो त उनजो तव्हां कवर अप थी वेंदो ऐं कवर अप थींदो पोइ बाहि लॻण मतिलबु चांसिस थोड़ा घटि थी वेंदा आहिनि। ऐं ईअं ई जीअं त अॼुकल्ह राति जो गैस हली थी वञे, कॉमन प्रॉब्लम आहे त गैस हली थी वञे त गैस ऑन आहे तव्हांजी ऐं इन खां अलावा सुबुह थियो सॼी गैस तव्हांजे घर में जमा थी वई, कोशिशि कयो पंहिंजे दरवाज़ा दरियूं खिड़कियूं खोले रखो। अगरि गैस आहे बि त स्टार्ट करण खां पहिरियों दरवाज़ा खोलियो जीअं तव्हांजी वेंटिलेशन थी वञे, उनखां बाद तव्हां गैस स्टार्ट करे सघो था। ऐं इन खां अलावा ॿियो त इहो तव्हां ट्रेनिंग लाइ बिल्कुलु तव्हां करे सघो था, ट्रेनिंग थींदी आहे। हिकिड़ो असां इंशाल्लाह जल्द असां ऑनलाइन जेको आहे वर्चुअल जेको उहो बि स्टार्ट कंदासीं त जीअं घर वेही बि सभु कुझु ऑनलाइन ट्रेनिंग करे सघनि ऐं वठी सघनि। युसरा अली साहिबा, व्हाट अबाउट फायर फाइटर्स लाइफ? असीं तव्हांजी लाइफ ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पहिरीं तव्हां जीअं त तव्हां चयो त असीं ग्लव्स पाईंदा आहियूं, इक्विपमेंट तव्हां वटि हूंदा आहिनि, पर पोइ बि अगरि कंहिंजी ख़ुदा न ख़्वास्ता डेथ थी वञे थी, कोई अहिड़ो इंसिडेंट थिए पियो, हुकूमत जे तरफ़ां, आवाम जे तरफ़ां या तव्हांजे इदारे जे तरफ़ां तव्हांखे छा मिलंदो आहे? जी बिल्कुलु, जॾहिं बि कंहिंजी डेथ थी आहे त हिकु त न्यू इनिशिएटिव बि आहे त गवर्नमेंट बि असांखे सपोर्ट कंदी आहे, प्लस असांजो इदारो बि उन फायर फाइटर खे सपोर्ट कंदो आहे। उनखे जीअं त उनजी हिकिड़ी लाइफ जी अमाउंट हूंदी आहे उहा बि उनखे ॾिनी वेंदी आहे ऐं उनमें असां जेका रेस्क्यू जो कोई बि ब्रदर वग़ैरह कोई बि आहे जॉब लाइ त असां उनखे जॉब बि ऑफर कंदा आहियूं कि मतिलबु हुनजो घर जो ख़र्चो हलंदो रहे ऐं प्लस में असांजी सैलरी बि कंटिन्यू कंदा आहियूं। कुझु अहिड़ो जेको तव्हां एड करणु चाहियो, जेको तव्हां चाहियो त हा असांजे इदारे में ही हुजणु खपे त पोइ शायदि असांजी लाइफ सेव थी वञे, कि जेके 3 लाइफ ज़ाया थियूं आहिनि सिंध में त इहे बि न थियनि? एक्चुअली आहिस्ता आहिस्ता सभु चीज़ूं सेट थी वेंदियूं। हाणे ताईं बि असांजा न्यू इनिशिएटिव, न्यू पॉलिसीज़ जेके आहिनि उहे ठाहियूं आहिनि, असां उहे ठाहियूं आहिनि जेके असां फायर फाइटर जे लाइ इहे ठाहियूं आहिनि त उनजी बेटर लाइफ जे लाइ ठाहियूं आहिनि। जीअं असांजी इंश्योरेंस थियल आहे ऐं बिल्कुलु तव्हांजी उहा इंश्योरेंस कवर थिए पई, अगरि कंहिंजी डेथ थी वञे त असां उनखे हिकिड़ी अमाउंट बि ॾींदा आहियूं। उन खां अलावा इंश्योरेंस बि उनजी हलंदी रहंदी आहे, उनजी सैलरी बि कंटिन्यू थींदी रहंदी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। सबा पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त वक़्त सां गॾु शयूं तब्दील थींदियूं आहिनि। अॼु असां जेको डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं फायर फाइटर खे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ, हीअ बुनियादी तौर ते एंशंट रूम जे ज़माने मां बाक़ाइदा हिन इदारे जी बुनियादु रखी वई ऐं जॾहिं स्टार्टिंग में सभिनी खां पहिरियां हीउ इदारो ठाहियो वियो
रोमियन जे ज़माने में त हिन जो नालो विजिलेंस हो, यानी कि हिन सां गॾु ॿिया बि ज़िम्मेदारियूं हुननि खे ॾिनी वेंदियूं हुयूं, जीअं लाइक उन्हनि खे ओॾीमहिल पुलिस जा बि अख़्तियारात ॾिना विया ओॾीमहिल माण्हुनि खे। पोइ वरी जीअं वक़्तु तब्दील थींदो वियो देन पोइ वरी हे फायर फाइटर ठहण लॻा। बिल्कुलु। अच्छा, हिनखे न कंप्लीटली जॾहिं रजिस्टर्ड कयो वियो उहो 1991 में रूस पहिरीं हिनखे रजिस्टर्ड कयो पाण वटि ऐं चयो त हा हाणे फायर फाइटर्स जो डे सेलिब्रेट कयो वेंदो ऐं सभिनी मुल्कनि खे एक्सेप्ट करणो पवंदो त हिननि जी ज़िंदगी असांजे लाइ अहम आहे, जेके असांजी ज़िंदगी बचाइनि था, न कि सिर्फ़ु असांजी। तव्हां खोड़ सारनि ॿियनि मुल्कनि में ॾिसो मुबशिर त जानवरनि जी ज़िंदगी बचाईंदा आहिनि। जॾहिं जॾहिं सैलाब ईंदो आहे, अमेरिका जा वॾा वॾा सैलाब तव्हां खणी ॾिसो, तव्हां पंहिंजूं वीडियोस खणी ॾिसो त केतिरनि मुल्कनि में बाहियूं लॻी वेंदियूं आहिनि झंगनि में ऐं उन खां पोइ जेके जानवर हूंदा आहिनि उहे ॿाहिरि अची वेंदा आहिनि, चाहे रेप्टाइल्स हुजनि था, चाहे ॿिया हुजनि था, पखी हुजनि था, उन्हनि सभिनी खे रेस्क्यू कंदियूं आहिनि इहे टीम्स ऐं पंहिंजे हिफ़ाज़त सां उन्हनि जाइनि ते पहुचाईंदियूं आहिनि, न कि मारींदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। बुनियादी तौर ते हाणे हे कमु इलाही ज़्यादा वसी पैमाने ते फैलिजी वियो आहे ऐं हे बाक़ाइदा जेको रेस्क्यू इदारो ठाहियो वेंदो आहे उनजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ में बाहि विछाइण खां अलावा खोड़ सारियूं इहे सभु शयूं पाकिस्तान में सिंध में बि ऐड आहिनि ऐं असांजे इदारनि खे अहिड़ा इक्विपमेंट ॾिना था वञनि ताकी किथे को जानवर फासी थो पए या किथे नाले में को किरी थो पए। अक्सर औकात कराची में असां ॾिसंदा आहियूं घटनि जे अंदरि असांजा ॿार किरी पवंदा आहिनि, नालनि जे अंदरि असांजा ॿार किरी पवंदा आहिनि, त हीउ इदारो हाणे उनजे मथां बि कमु करे रहियो आहे ऐं इन शइ खे वधाए रहियो आहे। जेका असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं अॼोको ॾींहुं बुनियादी तौर ते सेंट फ्लोरिन नाले हिकिड़ो शख़्स हो जेको रूम सल्तनत में फ़ौजी अफ़सर हो ऐं उनखे जेको आहे फायर फाइटर जो मुहाफ़िज़ सम्झो वेंदो हुयो ऐं 4 मई बेसिकली उनजी कैजुअलिटी थियण जी वजह सां हिन डे जी सेलिब्रेशन कई वई। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, असांजे स्टूडियो में अञा ताईं मौजूदु आहिनि युसरा अली, असां हुननि ॾांहुं बि वधंदासीं, पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे अॻियां पाण में ॿई होस्ट लॻा पिया आहिनि। त युसरा असांखे इहो ॿुधाइजो। जी युसरा इहो ॿुधाइजो जेके असांजा माण्हू ट्रेनिंग्स वग़ैरह जे लाइ अव्हांखे राब्तो कंदा आहिनि त उन खां पोइ उहा ट्रेनिंग छा हिकिड़े ॾींहं जे अंदरि को माण्हू तयारु थी वेंदो या हिन जे लाइ बाक़ाइदा को कोर्स वग़ैरह जो सिलसिलो खणणो पवंदो आहे? जी असांजी बेसिकली जेका ट्रेनिंग आहे असां हुन में एतिरो मतिलबु रखियो आहे कि हिकु ॾींहं में तव्हांजी मोस्टली जेकी मेडिकल एमरजेंसीज़ हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हांजी फर्स्ट एड थी वई, तव्हांजे जेके आहिनि हार्ट अटैक जी मोस्टली केसिस ईंदा आहिनि, असां वटि एम्बुलेंस जो बि कॉम्पोनेंट आहे। त असांजो जेके कॉम्पोनेंट्स मां पहिरियों तव्हांखे क्लियर करे छॾियां, रेस्क्यू 1122 में फायर एमरजेंसीज़, रेस्क्यू एमरजेंसीज़ जंहिंमें हाइट एमरजेंसीज़, कोई डिज़ास्टर एमरजेंसीज़ अची वियो, कोई बिल्डिंग कोलैप्स थी वई असां उन्हनि खे बि कंदा आहियूं। उन खां अलावा वाटर एमरजेंसीज़ जेके ड्रॉनिंग जा केसिस ईंदा आहिनि उहे, ऐं असांजूं मेडिकल एमरजेंसीज़ जेके असांजूं एम्बुलेंसिस वग़ैरह आहिनि जेके असांजो पार्टनर आहे SIH असां उन्हनि जे थ्रू कंदा आहियूं। ऐं इन खां अलावा असांजो जेको हाणे न्यू इनिशिएटिव वरितो आहे GBV जेंडर बेस्ड वायलेंस, त असांजो उते आहे ऐं बेसिकली कमांड एंड कंट्रोल पूरे सिंध में असांजो हिकिड़ो रेस्क्यू 1122 जे हेडक्वार्टर में आहे जितां असां पूरे सिंध जूं कॉल्स असां वटि लैंड थींदियूं आहिनि ऐं उते लैंड थी करे असां जेका बि कॉल हूंदी आहे जंहिं बि एरिया में उहा डाइवर्ट थींदी आहे एमरजेंसी डाइवर्ट थियण खां बाद उते टीम जेका आहे फॉरन उन विदिन सेकेंड्स में विदिन मिनट्स में असांजूं टीम्स रवाना थी वेंदियूं आहिनि। रेगुलर बेसिस ते तक़रीबन केतिरियूं कॉल्स तव्हांखे रिसीव थियनि थियूं पियूं ऐं बुनियादी तौर ते इहो बि असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो हे शोबो अहिड़ो आहे जेको 8 कलाक जो को कम वारो प्रोसेस न आहे, त पोइ कीअं तव्हां मैनेज कंदा आहियो पंहिंजी लाइफ हिन सिलसिले में? जी हिकु त असांजी शिफ्ट वाइज़ बि ड्यूटीज़ हूंदियूं आहिनि लेकिन असांजी जेके ड्यूटीज़ 24/7 आहिनि। जीअं मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कजे कॾहिं बि एमरजेंसी अची वई त मूंखे मतिलबु 9 to 5 थी आहे लेकिन 5 बजे खां मूंखे घर न वञिणो, मां इंसिडेंट ते आहियां, मूंखे इंसिडेंट कंप्लीट थींदो पोइ मां घर वेंदसि। ईअं ई असां सभिनीनि सां माना असांजी जेका न एमरजेंसी ड्यूटी आहे। सही। ऐं इन खां अलावा जेको आहे नेक्स्ट तव्हांजो क्वेश्चन। अच्छा युसरा साहिब मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त असां छोकिरियुनि खां औरत खां उहो बि हर कोई डिॼंदो आहे, वरी जॾहिं उहो फाइटर हुजे फायर फाइटर हुजे उन खां घर वारा बि थोरो लवाईंदा, दोस्त बि थोरो लवाईंदा, पर माशाल्लाह तव्हां आयो बि नाज़ुक स्मार्ट स्लिम, तव्हांखे ॾिसी पहिरीं लॻे नथो त तव्हांखे का ट्रेनिंग वेनिंग थियल आहे। हाणे कोई पहिरियों ई ॿुधायो 100 kg वज़न ॾिसो 100 kg वज़न खणी चुकियूं आहिनि ऐं छोकिरियूं जेके आहिनि पाण खे सेफ करण लाइ कान का ट्रेनिंग त करणु घुरिजे असां छोकिरियुनि खे, पर पहिरीं त तव्हां पंहिंजे लाइ ॿुधायो तव्हां खां केतिरा माण्हू डिॼंदा आहिनि त हिन जे वेझो न वञूं। असां एक्चुअली ॾिसो
माण्हुनि जी हेल्प लाइ आहियूं जी रिझणु न खपे उन्हनि खे लेकिन इहो आहे त असां पंहिंजो बिहेवियर ईअं रखंदा आहियूं की अॻिलो बंदो थोरो सो तव्हां थोरा सा न उनमें हुजो त रिजर्व हुजो लेकिन इहो आहे की हो कोई परेशानी हुजे कोई मसलो हुजे जो मुंहिंजे अंदर बि स्टाफ आहे अगरि मां अहिड़ो को बिहेवियर रखंदमि मूंखां ॾिजो त पर कॾहिं कोई ईअं न थियो आहे इंसिडेंट त तव्हां कंहिंखे अगरि थोरो परे बि कंदा हुजो हुनखे मुको लॻी वियो हुजे न न अहिड़ो कोई इंसिडेंट त न थियो आहे लेकिन हा इहो आहे की माण्हू एक्चुअली जानबूझ के तंग बि कंदा आहिनि कॾहिं कॾहिं उनखे चवंदा तव्हां प्लीज़ साइड कयो त उहो चवंदा त ॾिसंदा बि पोइ इग्नोर करे छॾींदा त उन्हनि जे लाइ तव्हांखे थोरी सी पंहिंजी वॉइस लाउड करणी पवंदी आहे सिर्फ़ु वॉइस लाउड करणी पवंदी आहे या पंचेस बि लाउड करणा पवंदा आहिनि न न बिल्कुलु अहिड़ी न लेकिन उनखे वॉइस लाउड करे उनखे चवंदा आहियूं प्लीज़ साइड कयो ऐं उते जिथे बि एमरजेंसी ते वेंदा आहियूं त असां वटि जेके प्रोटोकॉल्स या सेफ्टी जे लाइ असां वटि रेंजर्स हूंदी आहे पुलिस हूंदी आहे आर्मी डिफरेंट स्टेक होल्डर्स जा अवेलेबल हूंदा आहिनि जेके सिक्योरिटी प्रोवाइड कंदा आहिनि छोकिरियुनि खे ट्रेनिंग करणु खपे मुंहिंजी इहा ॻाल्हि रहिजी वई छा सम्झो पिया त असीं छोकिरियूं का ट्रेनिंग अहिड़ी करे छॾियूं त कोई अगरि असांखे छेड़े या असां सां कोई बदतमीज़ी करे त असां उनखे मारियूं करे थोड़ा सेल्फ डिफेंस जी ट्रेनिंग हां उन जे लाइ मौजूद आहिनि तव्हां हिननि जी बि ख़िदमत इस्तेमाल करे था सघो बस पोइ तव्हां मूं सां गॾु वेहंदव हा वो मूंखे पंहिंजी सीट अञा परे करे वेहणी मुंहिंजी पंहिंजी सेल्फ डिफेंस जी ट्रेनिंग थियल आहे मां में गोल्ड मेडलिस्ट आहियां ओके ठीक आहे इहो त जेके ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि ॾिसी वठो आईंदा कॾहिं का अहिड़ी हरकत करण जी ज़रूरत न आहे जिते युसरानी मौजूद हुजे कंहिं ऑपरेशन ते ऐं को कमु करे त जीअं जेकॾहिं तव्हांखे प्यार सां बि चए त तव्हांखे परे हटी वञिणो आहे न प्यार सां चए छो चवण जो टाइम न ॾियो तव्हां पहिरियां ई हटी वञो हिननि जो फेस ॾिसी करे तॾहिं त असीं आवाज़ टीवी ते हिननि खे दावत ॾिनी हा बिल्कुलु हिकिड़ो सवाल जेको ठहे थो पियो युसरा असां ॾिठो आहे जेके फायर फाइटर जा जेके रेस्क्यू जा असांजा हूंदा आहिनि कमु करण वारा साथी ऐं ड्रेसिंग मिंट में चेंज थी वेंदी आहे जेको इक्विपमेंट वग़ैरह आहे त पोइ इन हिसाब सां तव्हांजे लाइ त वॾो आसान हूंदो असां आम मुका ते कहावत ॿुधी आहे छोकिरियूं वॾो तयारु थियण में टाइम लॻाईंदियूं आहिनि त हिनखे पोइ कीअं इहे ट्रेन वग़ैरह थींदो आहे ऐं कीअं एतिरो सॼो फुल इक्विपमेंट तव्हां विदिन अ मिनट्स तयारु थी वेंदा आहियो उहे कुझु टेक्निक्स हूंदियूं आहिनि ऐं असांखे उहो प्रैक्टिस बि करणी पवंदी आहे लाइक जेको फायर टर्न आउट गियर हूंदो आहे जंहिंमें तव्हांजो फुल फायर सूट ग्लव्स हेलमेट ऐं STBA ऐं शू तव्हांखे पाइणा हूंदा आहिनि विदिन 30 to 40 सेकेंड्स के अंदरि त उहे सभिनी जी ट्रेनिंग बि थियल आहे ऐं जो डेली असांजूं फायर एमरजेंसीज़ बि ईंदियूं आहिनि त जीअं तव्हां एमरजेंसी सॼी लैंड थींदी आहे असांजा जेके फायर रेस्क्यूअर्स आहिनि उहे गाॾी में वेहंदा आहिनि ऐं मूव थींदा आहिनि इंसिडेंट जे जॻह ते त पोइ रस्ते में हो बिल्कुलु पंहिंजा फुल PPs पाए करे ऐं उते जॾहिं हूंदा आहिनि इंसिडेंट ते त पोइ फुल PPs में अंदरि डायरेक्ट एंट्री कंदा आहिनि बिल्कुलु घर में बि तव्हांखे कंहिं इवेंट ते वञिणो हूंदो त तव्हां एतिरो टाइम न वठंदा हूंदो तयारु सवाल ॾिसो अच्छा युसरा साहिबा आख़िरी सवाल मां तव्हांखां ज़रूरु कंदमि त तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदियूं अॼु फायर फाइटर्स जो डे आहे तव्हांजो ॾींहुं आहे हुकूमत खे का अपील कयो या कंहिं दोस्त खे कंहिं बिल्डिंग्स वारनि खे छा चवंदा हुजे कि ॾींहं ते जी बिल्कुलु मां इहो ई चवंदसि की जेके बि फायर बिल्डिंग्स आहिनि उहे पंहिंजा सेफ्टी प्रोटोकॉल्स खे फॉलो कनि ऐं जेके बि अहिड़ियूं ज़रूरत जूं शयूं आहिनि जीअं फायर एक्सटिंग्विशर थी विया फायर होस थी विया फायर ड्रिल्स कराइनि हर 6 मंथ में रेगुलर ड्रिल थियणु खपे हुननि खे ख़बर हुजणु खपे त हुनजा माण्हू कीअं कहिड़े तरीक़े सां फायर फाइटिंग जेके अंदरि आलात लॻल आहिनि उनखे यूज़ करे सघनि था ऐं मां स्पेशली वुमेन्स खे चवंदमि की तव्हां अप्लाई कयो ऐं काई अहिड़ी चीज़ न आहे जेका तव्हां चीज़ नथा करे सघो असां हिते सिंफ़ नाज़ुक सिंफ़ अहां थी चुका आहियूं ऐं तव्हां बि इनशाला अप्लाई कयो ऐं उनजे पेरेंट्स खे मैसेज ॾींदमि की हो उन्हनि खे सपोर्ट कनि पढ़ाइनि ऐं अॻिते लाइ उनखे अप्लाई कराइनि युसरा अली साहिबा थैंक यू सो मच तव्हां आवाज़ टीवी खे पंहिंजो कीमती टाइम ॾिनो मुबशिर साहब कीअं लॻो अॼु बिल्कुलु सभिनी खां पहिरियां त असां युसरा अहमद जा थोराइता आहियूं ऐं छो जो हे ॾींहुं अॼोको ॾींहुं रेस्क्यू जे तमामु माण्हुनि जो ॾींहुं आहे असां तव्हांखे बि ट्रिब्यूट पेश कयूं था तव्हां पंहिंजी जान रिस्क में विझी करे इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहियो अलाह साईं तव्हांखे मज़ीद हिन में तरक़ियूं ॾे ऐं सबा मां तव्हांखे हिन यूनिफॉर्म में ॾिसणु चाहींदुमि कॾहिं जॉइन कयो था तव्हां मां तॾहिं ई इन सां मैचिंग ते हिकिड़ो इहो ड्रेस पाए आयमि त फायर फाइटर्स जो डे आहे ऐं युसरा खे बि ऑलमोस्ट असां ॿिनी जो ड्रेस थोरो मैच आहे तव्हांखे लाहौर मोकिलिजे ट्रेनिंग जे लाइ मां चाहियां थो कुझु 6 महीना को हिते असांजी टीम ते रिलैक्स मुबशिर साहब तव्हांखे मां थोरी देरि पहिरियां हिकिड़ी वीडियो ॾेखारी ओके ठीकु आहे बिल्कुलु हींअर मां थोरो जेको आहे अंदरां घबराइजी वियो मां छो जो स्टूडियो जे अंदरि असां वटि
सिन्फ़े नाज़ुक खां सिन्फ़े आहन औरतूं मौजूद आहिनि त मां यकीनन पंहिंजो ख़्यालु कंदे इते पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु कंदोमांइ। बहितरीन तव्हां अॼु इख़्तिताम कयो आहे ऐं खोड़ सारो अॼु मज़ो आयो आहे। अच्छा, मंडे जो उहो बि ॾींहुं हूंदो आहे त असीं चिट चिट त कंदासीं पर थोरो भारी ॾींहुं हूंदो आहे त अलाए कीअं गुज़रंदो, अलाए छा असीं कंदासीं मूड जेसि ताईं ॾिसो असांजी हिकिड़ी रवां थिए ॻाल्हि तेसि ताईं असां वटि टाइम ख़तमु थी वेंदो आहे, ऑलमोस्ट असां वटि फ्राइडे अची वेंदो आहे। ख़ैर नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाड़ी ते पहुतो आहे। मुबशिर हुसैन ऐं सबा अबड़ो खे ॾींदा इजाज़त नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।